बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾेह सारे ॾई न पचारे मिढ़निया महिरबान घणो। उभरंदे ई सिज पिरीजे न पसंदियूं कढी ॿई ॾिज अखड़ियूं कांगनि खे। अस्सलामु अलैकुम तमामु नाज़रीन, उम्मीद करां थी त सभु ठीकु हूंदो। हैव अ गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू। सभिनीनि खे सुबुह सुबुह जो सलाम क़बूल हुजे हिन अङण तां। सुबुह महिराण अव्हां जो पंहिंजो अङण ऐं हीअ अङण हमेशह अव्हां सभिनीनि खे वेलकम कंदो आहे। हीअ अङण अव्हां जो पंहिंजो आहे। अव्हां जे साथ सां असांजो जेको प्रोग्राम आहे उहो यकीनन अव्हां ताईं तमामु सुठो तमामु ख़ूबसूरत पहुचंदो आहे। नो डाउट हिकिड़ी कनेक्टिविटी हूंदी आहे स्क्रीन जे थ्रू तमामु व्यूवर्स सां, असांजे तमामु नाज़रीन सां, ऐं तमामु घणो सुठो लॻंदो आहे जॾहिं तव्हांजा सुठा रिव्यूज़ ईंदा आहिनि असां ताईं। अच्छा जी, अॼु असां जेको आहे सो उमरकोट वारनि सां बि ॻाल्हाईंदासीं। अॼु असां हूअं त सॼी सिंध सां असांजो राब्तो हूंदो आहे, पूरे पाकिस्तान सां, ऐं जिथे जिथे बि असांखे ॾिठो वेंदो आहे ऐं सभिनीनि सां असांजी ॻाल्हि ॿोल हूंदी आहे। अॼु मिठी वारनि सां असां ॻाल्हाईंदासीं ऐं हुनजो रीज़न इहो आहे त असां मिठी ऐं उमरकोट खे छो पई कोट कयां त असां वटि उतां जा महिमान मौजूदु आहिनि। उतां खां जॾहिं हिन अङण ते कही अचनि था त यकीनन मुंहिंजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि हूंदी आहे त मुंहिंजो अङण जेको आहे उहो सोभारो हूंदो आहे। सुबुह महिराण जो अङण ख़ूबसूरत थी वेंदो आहे। असांजे तमामु जेके बि असांजा गेस्ट ईंदा आहिनि, अॼु राग रंग हूंदो, मौसीक़ी हूंदी ऐं ख़ूबसूरत जेको आहे सो आवाज़ अव्हां ताईं पहुचंदो हिन सुबुह महिराण अङण जे ज़रिए ऐं लाइव कॉल्स। यस, ऐं कीअं विसारे सघां थी, हेठि ॾिनल नंबर हले पियो, अव्हां डायल कजो ऐं प्रोग्राम में शामिलु थिजो। अॼु जेको आहे सो सुठियुनि शख़्सियतुनि खे बि पाण यादि कंदासीं जिन जो हिकिड़ो सुठो कॉन्ट्रीब्यूशन रहियो आहे। उन खां अलावा जी मौसम जी ॻाल्हि कंदसि। ॾाढी ज़बरदस्त मौसम आहे, ख़ूबसूरत मौसम आहे ऐं हिन मौसम में ड्रेसिंग ॾाढी सुठी थी सघंदी आहे। ऐं हूअं बि आम रूटीन में जेको माण्हू हिकिड़ो रेगुलरिटी सां, पंक्चुअलिटी सां पंहिंजी हर ऐं उन स्केजुअल खे हर कम खे संभालींदो आहे त उहो हूअं बि कोशिशि कंदो आहे त असां जेको आहे सो जीअं पंहिंजे ज़हन खे असां तयारु कंदा आहियूं, मुख़्तलिफ़ शयूं असां पढ़ंदा आहियूं, पंहिंजी नॉलेज जेको आहे सो उहो इंक्रीज़ कंदा आहियूं। ऐं AI जो दौरु आहे हिन वक़्त में त जेको आहे सो असां जेको चाहियूं था उहो सुठे तरीक़े सां उहो कंटेंट असांखे मिले थो ऐं मुंहिंजे ख़्याल सां क्रिएटिविटी बि वधी आहे। असां जेको आहे सो सुठे तरीक़े सां शयुनि खे सम्झी सघूं था ऐं उहे शयूं आसान असांजे लाइ बणिजी सघियूं आहिनि। बट यस, पर्सनल ग्रोथ गॾो गॾु ज़बरदस्त ॻाल्हि हूंदी आहे। सो हर कंहिंजी कोशिशि हूंदी त असां जेको आहे सो सुठे तरीक़े सां अॻियां वधी सघूं। ऐं जीअं खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं, खोड़ सारियूं ॻाल्हियूं मूंखे अव्हां सां करणियूं आहिनि। अॼु कॉन्वोकेशन बि आहे सिंध यूनिवर्सिटी में, सिंध यूनिवर्सिटी पथरीली ज़मीन, जिते असांजा ख़बर नाहे केतिरा इंटेलेक्चुअल्स उतां खां पैदा थिया। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां ख़बर नाहे केतिरा नौजवान अचनि था ऐं जेको आहे सो 4 साल जो सफ़र पूरो कनि था। उन खां पोइ एमफिल, मास्टर्स एमफिल, PhD, यकीनन उहो हिकिड़ो अलॻि अव्हां जी स्टडी जो हिकिड़ो बहितरीनु वक़्तु गुज़रे थो। गॾो गॾु हुन में इंसानु जेको आहे जॉब बि करे रहियो हूंदो आहे। पर यस, BS 4 साल जेके यूनिवर्सिटी जा पाण गुज़ारींदा आहियूं ॾाढा अहम हूंदा आहिनि। सो सभिनीनि खे मां सुबुह महिराण जे अङण तां मुबारकबाद ॾियणु चाहींदमि। ऐं सभिनीनि खे कॉन्ग्रेचुलेट मां करणु चाहींदमि। तव्हां जेको आहे सो पंहिंजी महिनत ऐं हुन मुशक़त खां पोइ अव्हां वटि हिकिड़ी जॾहिं डिग्री ईंदी त यकीनन अव्हां जे लाइ पिणु उहा तमामु घणे एज़ाज़ जी ॻाल्हि आहे, अव्हां जी फैमिली जे लाइ, अव्हां जे वालिदेन जे लाइ। ऐं ज़िंदगी जे सफ़र में ॾाढो ज़रूरी हूंदो आहे त असां जेको आहे सो किथे किथे असां इन ॻाल्हियुनि खे रद्द बि कंदा आहियूं त इहा शइ मैटर न आहे कंदी। मैटर कंदी आहे पंहिंजी जॻह ते, नो डाउट डिग्री मैटर करे थी, पर जेको आहे सो मुख़्तलिफ़ शयुनि में अॻियां वधण बि मुंहिंजे ख़्याल सां इहो बि इंसान जो जेको हिकिड़ो ख़ासि हुनुरु ज़रूरु थिए थो। अच्छा जी, प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधी रही आहियां ऐं प्रोग्राम मां हमेशह चवंदी आहियां तव्हांजो पंहिंजो आहे। स्टार्टिंग में मां हमेशह इहा ॻाल्हि कंदी आहियां, मूंखे चवणु ॾाढो सुठो लॻंदो आहे। सो यस, वधीक अॼु टाइम नथी वठणु चाहियां। अॼु वधीक मां जेको आहे सो खोड़ सारियूं यकीनन ॻाल्हियूं कंदी रहंदमि, पर हिन वक़्तु जेको आहे सो मां चाहींदसि त असांजे आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि जी तरफ़ अॻियां वधूं असां। पर हिन सुबुह महिराण प्रोग्राम सां मां ॿुधाईंदी हलंदमि त तावन कंहिंजो मौजूदु आहे। गाला बिस्किट जो जी तावन मौजूदु आहे, मुंहिंजे देश जो बिस्किट गाला। ऐं हिन तरफ़ नज़र पवे थी त माशाअल्लाह सां उमरकोट जी ख़ूबसूरत शाइरा मुंहिंजे अॻियां मौजूदु आहे, जंहिंजो सफ़र ॾाढो ख़ूबसूरत आहे। उहा न्याणी जेका पंहिंजे घर में आम रूटीन में जीअं असां ॾिसंदा आहियूं, न्याणियूं जेको आहे सो पलजंदियूं आहिनि ऐं स्टडी गॾु कनि थियूं, पर पंहिंजो नालो
ठाहिणु पंहिंजो मक़ाम ठाहिणु हर कंहिंजे लाइ एतिरो आसान न हूंदो आहे ऐं मां सम्झां थी इहो रस्तो ॾाढो ॾुखियो हूंदो आहे हर इंसान जी ज़िंदगी जा पंहिंजा पेचरा ऐं पंध थियनि था मां ख़ालिदा मुनीर साहिबा जी ॻाल्हि कयां पई ख़ालिदा मुनीर साहिबा माशाअल्लाह सां ॾाढो ख़ूबसूरत लिखनि थियूं पाण ख़ूबसूरत शाइरा आहिनि उन्हनि जो हिकिड़ो किताबु 2019 में छपिजी पधिरो बि थी चुको ऐं असांजे हथनि में अची चुको मुंहिंजी शाइरा नाले उनखां अलावा जीअं उन्हनि जा डिफरेंट इशूज़ जेके बि असां वटि थियनि था करंट इशूज़ उन्हनि जे संदन कॉलम्स छपजंदा रहनि था मुख़्तलिफ़ न्यूज़ पेपर्स में पाण लिखंदियूं रहनि थियूं कॉलम नवीस आहिनि उनखां अलावा पाण जेको आहे सो सुठो ॻाल्हाईंदियूं आहिनि सुठो पंहिंजो मौक़िफ़ रखंदियूं आहिनि ऐं जी उनखां अलावा असां जेकॾहिं ॻाल्हि कयूं अदबी संगत जी त पाण जेको आहे सो जॉइंट सेक्रेटरी बि आहिनि हिन वक़्तु पंहिंजो ख़िदमात सर अंजाम ॾेई रहियूं आहिनि संदन लिखण जो अंदाज़ मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे ऐं पोइट्री पढ़ण जो अंदाज़ मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे ऐं मिज़ाजनि बि ॾाढियूं सादी तबियत जूं मालिक आहिनि ॾाढियूं ख़ूबसूरत पाण आहिनि अव्हांखे दिलि जी गहराई सां मां भली कार चवां थी अस्सलाम वालेकुम ख़ालिदा कीअं आहियो ठीकु आहियो माशाअल्लाह जी माशाअल्लाह ज़बरदस्त ख़ालिदा तव्हांखे ॾिसी मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे खोड़ सारियूं पाण ॻाल्हियूं कंदासीं ऐं जी ॿी सीट ते मूंसां गॾु दौलत राम खत्री साहिबु मौजूदु आहिनि ऐं हिकिड़ो उस्तादु जेको केमिस्ट्री पढ़ाए ऐं केमिस्ट्री पढ़ाइण वारा शाइर पाण घटि ॾिसूं था न हुजण बराबरि हूंदा न मतिलबु अटे में लूणु बराबरि या ईअं चऊं त अटे में लूणु बराबरि बि कोन आहिनि केमिस्ट्री जा उस्ताद किथे शाइरी कंदा आहिनि पर ख़ैर पाण शाइरी ॾाढी ख़ूबसूरत कंदा आहिनि ॾाढो ख़ूबसूरत लिखंदा आहिनि पाण ॻाल्हाईंदा बि बेहदि ख़ूबसूरत आहिनि पंहिंजो ॻाल्हाइण जो उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो स्टाइल आहे पंहिंजो अंदाज़ आहे पाण माठीणी तबियत जा मालिक आहिनि ऐं माशाअल्लाह सां जॾहिं बि प्रोग्राम में शामिलु थिया आहिनि उन्हनि सां मां काफ़ी सारा प्रोग्राम्स करे चुकी आहियां हमेशह प्रोग्राम्स करण खां पोइ मूंखे बेहदि ख़ुशी थींदी आहे छाकाणि त प्रोग्राम उहो सक्सेसफुल थी अव्हां ताईं पहुचंदो आहे दिलि जी गहराई सां मां भली कार चवां थी अस्सलाम वालेकुम हैव गुड मॉर्निंग कीअं आहियो गुड मॉर्निंग थैंक यू तव्हां ॿुधायो ऐं जी इन तरह सां ॾाढो ज़बरदस्त मौजूदु आहे ऐं ॿुधाए चुका ज़बरदस्त राॻीअ सां मौजूदु आहिनि फ़कीर अहमद फराज़ राॻीअ सां मौजूदु आहिनि अदब मां वरी ॻाल्हि चवां थी अस्सलाम वालेकुम ऐं जी उनखां पोइ फ़कीर इरफान अली दौलत नवाज़ सां गॾु मौजूदु आहिनि बेंजो नवाज़ भट्ट कुमार सां गॾु मौजूदु आहिनि काफ़ी संगत फ़कीर ताज मोहम्मद सां गॾु आहिनि सभिनीनि खे आउं दिलि जी गहराई सां वरी ॻाल्हि चवां थी ऐं यस असांजी सभु टीम मेंबर्स चाहिनि पिया ऐं पोयां मूंखे बार बार चयो वञे पियो पहिरीं असां तव्हां जी तरफ़ ध्यानु मिसले बुए बहार आईया जह बिना जिंदगी अजाइया रात भर आयाज चंड चकोर 100 बजे रात का सुहाइया अल्लाह वरी रात ईंदी नहीं दी अल्लाह वरी रात ईंदी नहीं दी असां जी मुलाकात थींदी न थींदी अल्लाह वरी रात ईंदी नहीं दी अल्लाह वरी रात ईंदी नहीं दी भले ने न वरदी तमन्ना न वरदी भले ने न वरदी तमन्ना न वरदी पई दिल असांजी अवां खे सदी दी अल्लाह वरी रात ईंदी नहीं दी अल्लाह वरी रात ईंदी नहीं दी
सदा तुंहिंजो हुस्नो हया याद ईंदो दा सा दा 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 नि नि सा सा नि नि सा सा नि नि सा दा सा सा रे 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 नि नि सा दा रे सा रे रे सा मा रे पा पा मा नि 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 पानी पा सा दा 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 पानी रे सा सदा तुंहिंजो हुस्नो हया याद ईंदो वरी दिल नबी का मुखड़ी पतींदी अलाए वरी रात ईंदी नहीं दी अलाए वरी रात ईंदी नहीं वरी तुंहिंजे दर ते आयाज़ आयो आहे वरी तुंहिंजे दर ते आयाज़ आयो संदुस अख नबी का बोचा उठ चुमी थी अलाए वरी रात ईंदी नहीं अलाए वरी रात ईंदी नहीं रात ईंदी नहीं खूबसूरत बेहद खूबसूरत शायरी ऐं शेख अयाज़ खे मां यादि कयो आहे सुबुह सुबुह जो बेहद खूबसूरत तरीक़े सां असांजो प्रोग्राम जो स्टार्ट थियो आहे नाज़रीन असां पहिरीं वधंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़ नंढो ब्रेक आहे वरी कंटिन्यू कयां थी अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह महरान नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर आऊं भलीकार चवां थी सुबुह महरान प्रोग्राम में ऐं का बि देरि नथी कयां ख़ालिदा साहिब जी तरफ़ मूंखे अॻियां वधिणो आहे जी ख़ालिदा कीअं आहियो ठीकु आहियो माशाल्लाह जी ख़ालिदा सुबुह सुबुह जो प्रोग्राम हूंदो आहे ऐं सुबुह महरान नालो एतिरो ख़ूबसूरत नालो आहे मुंहिंजो हिकिड़ो सिंपल सुवालु हूंदो आहे नंढो सुवालु हूंदो आहे मां पुछणु चाहींदी आहियां आयल मौज़िज़ महिमाननि खां त सुबुह जी शुरूआति कीअं हूंदी आहे सो यस ख़ालिदा अव्हां जी सुबुह जी शुरूआति कीअं थिए थी सुबुह जी शुरूआति जीअं त घर में ॿारनि जो हूंदो आहे त जल्दी जल्दी त उथणो हूंदो आहे जल्दी जल्दी नाश्तो तयारु करिणो हूंदो आहे अब्दुला खे तयारु करिणो हूंदो आहे उनखे स्कूल मोकिलिणो हूंदो आहे त सुबुह सुबुह जेका हूंदी आहे न उहा एतिरी मसरूफ़ हूंदी आहे एतिरो सॼो ॾींहुं कोन थो मसरूफ़ हुजे जेतिरी सुबुह मसरूफ़ हूंदी आहे बिल्कुलु बिल्कुलु मतिलबु सुबुह जेकॾहिं मसरूफ़ आहे त माण्हू बि एनर्जेटिक हा न ऐं सुबुह जेकॾहिं मसरूफ़ न आहे लेट उथो था त पोइ ॾींहुं ॾाढो नंढिड़ो थी वेंदो हूंदो न पोइ माण्हू उहो एतिरो फ्रेश बि कोन थो हुजे जेको देरि सां उथे थो न त पोइ हुनजो मूड एतिरो कोन थो फ्रेश हुजे जेतिरो सुबुह जल्दी उथण वारनि जो हुजे थो बिल्कुलु बिल्कुलु अच्छा दौलतराम खत्री साहिबु अव्हां जी सुबुह त मां काफ़ी दफ़ा ॿुधी चुकी आहियां तव्हां जी सुबुह जी शुरूआति कीअं थिए थी ऐं उस्ताद जी मतिलबु सुबुह जी शुरूआति तव्हां पाण अव्हां जेकॾहिं उस्ताद आहियो या कंहिं बि पेशे सां अव्हां रिलेट कयो था त अव्हां खे ख़बर हूंदी त सुबुह जो जेको आहे सो जेकॾहिं सवेर कोन था उथूं ऐं उहा रूटीन जेको आहे थोरी बि चेंज थिए थी त पोइ पूरो जो पूरो स्केड्यूल जेको आहे न उहो असांजो मतिलबु ख़बर न आहे छो एतिरो लाइट असांखे लॻंदो आहे त ॾींहुं असांजो बणिजी चुको आहे मां अव्हां खां पुछणु चाहींदसि त मिठीअ खां हैदराबाद ताईं सफ़र कीअं लॻंदो आहे मिठी खां हैदराबाद जो जेको सफ़र आहे उहो ॾाढो ख़ूबसूरत रहियो ऐं ज़ाहिर आहे असीं सभु आर्ट सां प्यारु करण वारा जेके माण्हू आहियूं ऐं उनजो पंहिंजो हिकिड़ो मिज़ाज हूंदो आहे सो सुबुह सवेर जॾहिं माना मॉर्निंग वॉक जे हवाले सां जेको आहे हिकिड़ो सुबुह सवेर आउं 5 वॻे उथंदो आहियां मॉर्निंग वॉक लाइ ऐं उन खां पोइ माना जेके रूटीन जा ॿिया कमु माना कंदो आहियां ऐं कलाक खनि माना स्टडी बि कंदो आहियां सो अॼु तव्हां जेको सुवालु मूंखां पुछियो त माना जेको मिठी खां हैदराबाद जो सफ़रु आहे उहो ॾाढो ख़ूबसूरत रहियो ऐं ज़ाहिर सफ़र त थकाईंदड़ हूंदो आहे पर जेकॾहिं माना सवारी जी सहूलियत बहितर हुजे थी त माण्हू माना जेको उते ईज़ी महसूसु करे थो
ऐं स्पेशली आउं आयो हुउसि अयाज़ मेले लाइ हा हा बिल्कुलु। ऐं अयाज़ मेले ते माना जेको अयाज़ सां असीं सॼी सिंध मोहबत करे थी, असां सभई मोहबत कयूं था। ऐं हिन क़िस्म जो जेको 3 ॾींहंनि जो जेको ही अयाज़ जेको मेलो लॻायो आहे खाना बदोश कैफ़े वारनि, ऐं आउं इन मेले ते जेको आहे उन सॼी टीम खे मैडम अमर सिंधू, अरफाना मला, समूरी टीम खे जेको आहे मुबारकबाद पेश कंदुसि। ऐं आउं ईअं सम्झां थो त हिन वक़्तु जेको अदबी हवाले सां, लिटरेरी हवाले सां जेको आहे ही जेको मेलो आहे सॼी दुनिया में हिकिड़ी नई सुञाणप उन ठाही आहे। नो डाउट दौलत राम खत्री साहब बिल्कुलु दुरुस्त फरमायो। ऐं यकीनन आउं पंहिंजी समूरी टीम समेत मैडम अरफाना मला साहिबा, मैडम अमर सिंधू साहिबा, हसीन मुसरत साहिबा ऐं उन्हनि सां समूरी जेका उन्हनि जी टीम सलाहियल रहे थी पोयनि 9 सालनि खां ही 10हों अयाज़ मेले जो जशन हिन दफ़े असां ॾिठोसीं। ऐं मां सम्झां थी त अयाज़ जेको सिंध जो वॾो शाइर असां लतीफ़ खां पोइ जेकॾहिं कंहिंजो नालो ॾिसूं था त उहो शेख अयाज़ आहे। ऐं शेख अयाज़ 50 किताबनि जो मुसनिफ़ आहे। का बि अहिड़ी सिन्फ़ न आहे जंहिं ते शेख अयाज़ न लिखियो हुजे। ऐं ही मेलो लॻाइण बज़ाहिर असां उन ते क्रिटिसिज़म बि ॾिसंदा आहियूं, बज़ाहिर असां खोड़ सारियूं ॻाल्हियूं ॿुधूं था, पर केरु टीम खां बि त पुछी ॾिसे त ही सभु शयूं मैनेज करणु केॾो न ॾुखियो हूंदो आहे, 10 सालनि जो सफ़र केतिरो न ॾुखियो हूंदो। पर उन सां थियो ईअं आहे जो मेला हिन तरह जॾहिं मेला थियनि था मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ थियनि थियूं, सिंध जा नौजवान गॾिजनि था ऐं थॉट्स एक्सचेंज थियनि था। हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त असां वटि मां सम्झां थी पूरी दुनिया में हिकिड़ो सुठो ऐं ख़ूबसूरत मैसेज वञे पियो। ऐं हीअ सेलिब्रेशन सिर्फ़ु हैदराबाद जी कोन आहे, पर सिंध जी कोन आहे, पर पूरे पाकिस्तान जी आहे। शेख अयाज़ मेलो एतिरो वेलकमिंग ज़रूरु रहियो आहे। यस प्लीज़, तव्हां कुझु चवणु चाहियो पिया। मूं चयो ईअं पियो त शेख अयाज़ आउं सम्झां थो त नई सिंध जो आवाज़ु आहे। ऐं हिन क़िस्म जो जेको अयाज़ मेलो जंहिं रीति मुनक़द कनि था त हिकिड़ो नौजवाननि खे उत्साह मिले थो, नओं टैलेंट हिकिड़ो मुतारिफ़ थिए थो। ऐं जीअं फ़कीर फराज़ माना राति जेको ॻायो आहे या ॿियनि कलाकारनि जेको ॻायो आहे या 3 ॾींहंनि ताईं जिन बि कलाकारनि ॻायो आहे त जिते असांखे सूफ़ियाणो रंग बि मिले थो, जिते असांखे भक्ति रंग बि मिले थो, जिते असांखे माना मॉडर्न जेका म्यूज़िक आहे उन जा जेके हवाला मिलनि था, या वरी असां माना जेकॾहिं ॾिसंदासीं मूसीक़ी जे हवाले सां काफ़ी अहिड़ा कलाकार आहिनि जिन खे हिकिड़ो नओं स्टेज हिकिड़ो मुतारिफ़ थियो आहे। ऐं हिकिड़ो अहिड़ो स्टेज आहे जंहिंमें माना जेको पाकिस्तान लेवल ते आउं सम्झां थो हिकिड़ो वॾो स्टेज आहे। बिल्कुलु। ऐं उन खां पोइ ॿी ॻाल्हि इहा आहे त वक़्त जी ज़रूरत आहे त हिन क़िस्म जा जेके फेस्टिवल आहिनि इहे ज़िले सतह ते थियणु घुरिजनि, माना ज़िले हेडक्वार्टर्स में थियणु घुरिजनि। छाकाणि जो हिकिड़ो असां वटि जेका घुट ॿूसट वारो जेको माहौल आहे सिंध जंहिं तरफ़ वधे पई त उन ई जेका हिकिड़ी कैफ़ियत आहे उनखे मात ॾियण जी ज़रूरत आहे। ऐं आउं इहो चवंदुसि त हिन वक़्तु जेको सिंध जो जेको नौजवान आहे इहो चाहे थो त हू मतिलबु त हिन क़िस्म जा जेके मेला थियनि था उन मां हिकिड़ो उत्साह वठे ऐं माना हिकिड़ो अदबी जेको माहौल आहे उनखे प्रोमोट करण जी ज़रूरत आहे, नौजवाननि खे प्रोमोट करण जी ज़रूरत आहे। ऐं ख़ासि तौर ते असांजो नौजवान तमामु घणो सोचे थो, लोचे थो, साइंस जे हवाले सां माना फ़लसफ़े जे हवाले सां, अदब जे हवाले सां, सियासत जे हवाले सां। ऐं हीअ दुनिया जेका आहे इंटरनेट जी दुनिया आहे, हीअ दुनिया जेका आहे कंप्यूटर जी दुनिया आहे, त आर्टिफिशियल इंटेलिजेंस खां वठी हुनजे ज़हन में सवें सुवाल उभरनि था। पर ॻाल्हि इहा आहे त हाणे असांखे माना जेको आहे वक़्त जी तक़ाज़ा इहा आहे त असां जेके असांजा यूनिवर्सिटी लेवल ते आहिनि, कॉलेज लेवल ते जेके स्टूडेंट्स आहिनि या जेके नौजवान आहिनि उन्हनि खे उन्हनि जे अदब खे प्रोमोट करणु घुरिजे, ॿाराणे अदब ते कमु करण जी ज़रूरत आहे। ऐं ख़ासि तौर ते असांजा जेके अदबी तंज़ीमूं आहिनि उन्हनि खे माना हिकिड़ी ज़िमेवारी थिए थी। ख़ासि असांजी जेका जॉइंट मर्कज़ी सेक्रेटरी जेका वेठल आहे मैडम, त असां इहो चाहियूं था त असांजूं नियाणियूं बि जेके आहिनि उहे बि हिकिड़ो अचनि उन ई माना जेको हिकिड़ो अदबी माहौल में, त हिकिड़ो माहौल जी ज़रूरत आहे, हिकु अहिड़े माहौल जी ज़रूरत आहे जंहिंमें बिल्कुलु। ऐं तव्हां ॾिसो इहे सेशन जेके मुख़्तलिफ़ जेके सेशन जेके अयाज़ मेले में हुया त उन में माना सभिनी जो पॉइंट ऑफ व्यू इहो हुयो त नौजवान खे प्रोमोट कीअं कजे। माना हिकिड़ो जेके शयूं असां ॾिसूं था पिया दुनिया में जेके शयूं थियनि पियूं, सिंध कहिड़े लेवल ते बीठल आहे, सिंध में अदबी माहौल छा आहे, सिंध में सिंध केॾांहुं पई वञे, सिंध जेके इशूज़ आहिनि उन ते माना केतिरो ॻाल्हाइजे। ख़ासि तौर ते हींअर जेको आहे जेको सिंधूअ जो मसइलो आहे, ठीकु आहे न, असां सभु सिंधूअ जा वारिस आहियूं, ठीकु आहे न। ऐं
असां पंहिंजो माना हिन जेको आहे मुख़्तलिफ़ जेके फेस्टिवल आहिनि इन ई ज़रिए असां सिंध जे पाणी जे मसइले खे दुनिया ॾो जेको आहे उनजो पेश कयूं केस था, रखी सघूं उजागर कयूं था। था। सिंधुअ जो जेको आवाज़ आहे उहा बुलंद करे सघूं सही था। सही बिल्कुलु त सही। आउं सम्झां थो त हिन में असांजे नौजवाननि जो हिकिड़ो वॾो किरदारु थिए थो। असांजा जेके सीनियर अदीब शाइर आहिनि उन्हनि जो हिकिड़ो वॾो किरदारु थिए थो, न सिर्फ़ु लिखणु तहरीर जे हवाले सां, पर असां माना पंहिंजो हिकिड़ो केस तॾहिं मज़बूत सां विढ़ी सघंदासीं जॾहिं असांजो नौजवान आहे, जॾहिं असांजूं बिल्कुलु नियाणियूं सही। थोरियूं अॻिते अचनि। जी बिल्कुलु बिल्कुलु दौलतराम खत्री साहब ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां तव्हां पंहिंजो मौक़िफ़ रखियो आहे ऐं ॾाढा पंहिंजा ख़्यालात ख़ूबसूरत तरीक़े सां असांजे प्रोग्राम में शामिलु कया आहिनि। नो डाउट मूं चवणु इहो घुरियो पिए त असांखे माहौल जोड़णो पवंदो आहे। शुरू में त चवंदा आहिनि न जेको इंसानु निकिरंदो आहे त उनजे लाइ घणियूं असांजे मुआशिरे में बदकिस्मती सां असांजे मुआशिरे में जेकॾहिं औरत कुझु करणु घुरंदी आहे, कुझु करणु चाहींदी आहे त उनखे तमामु घणा चैलेंजिस दरपेश ईंदा आहिनि। पर असांखे वरी इन्हनि 10 सालनि में इहा बि ॻाल्हि वाज़े तरह चिटे नमूने असांखे सम्झ में आई आहे त कंसिस्टेंसी सां जॾहिं इंसानु कमु कंदो आहे त पोइ जेके क्रिटिसाइज़ कंदा आहिनि उहे बि उन्हनि सां गॾु बीह रहंदा आहिनि ऐं उहे बि चाहींदा आहिनि त असां जेको आहे सो शामिलु थियूं ऐं असां बि कुझु करणु चाहियूं। तव्हां ॻाल्हि ॾाढी ख़ूबसूरत कई त नौजवाननि खे मौक़ो मिले थो ऐं जॾहिं मूं अयाज़ मेले में सेशन कंडक्ट कयो मूंखे बेहद ख़ुशी थी। हमेशह चयो वेंदो आहे त चांस कोन थो मिले, पर हा मां कुझु टाइम पहिरीं मैडम अरफाना साहिबा जी वीडियो बि ॾिठी त असां चांस ॾियूं था, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां चांस बि उनखे ॾींदासीं जेको कुझु करणु चाहींदो या जंहिंजो कुझु कमु हूंदो। हिकिड़े मुआशिरे में ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़े मुआशिरे में इंटेलेक्चुअल्स जो तादादु घटि थिए थो, हर को जेको आहे सो उन तरह इंटेलेक्चुअल नथो बणिजी सघे, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे फेसिस असांखे ॿीहर ॾिसणा पवंदा ऐं कोशिशि कजे त उन्हनि मां सिखिजे। असां अॻियां वधणु चाहींदासीं। ख़ालिदा मुनीर साहिबा मूंसां गॾु आहिनि। ख़ालिदा साहिबा पुछणु चाहींदसि त हीउ जेको अदबी सफ़र आहे कीअं रहियो आहे ख़ालिदा जो? जीअं त मूं शाइरी कई हुई पहिरीं 20-25 साल अॻु में कई हुई, मुख़्तलिफ़ रिसालनि में छपजंदी रहंदी हुई ऐं पोइ 2007 में शादी थी मूं शाइरी छॾे ॾिनी हुई। घर जूं ज़िमेदारियूं कुझु नयूं अची वियूं त पोइ उन में ऐं पोइ वरी मूं 2012 खां शुरू कई ऐं उन खां पोइ वरी मुंहिंजो किताबु छपजी वियो ऐं हा तुंहिंजी शायरा जे नाले। पर शाइरी जॾहिं मूं सोशल मीडिया ते अॼुकल्ह हर माण्हू करे थो त ॾाढो मूंखे उत्साहियो वियो। न त सिर्फ़ु औरतुनि पर मूंखे जेके मर्द वारा आहिनि उन्हनि मूंखे काफ़ी उत्साहियो हो। न त हिकिड़ी उमरकोट तव्हांखे ख़बर आहे केतिरो पुठिते पियल आहे ऐं मुंहिंजो तालुक़ु जेको आहे उहो बि हिकिड़ो वॾेरा घर जेको आहे उन सां आहे त उन में औरत जो ॿाहिरि निकिरणु हीअं अचणु जेको त उहो त इंतिहाई ॾुखियो ई मुश्किल हूंदो आहे। ऐं असांजो जेको ख़ानदान में अञा ताईं बि उहो परदे वारो सिस्टम ई हुओ आहे। मुंहिंजो नानाणो ख़ानदान जेको आहे न उहो वरी मज़हबी आहे, पर जीअं त मुंहिंजी शादी गुल मुनीर वलारी सां थी ऐं हिकिड़ो आज़ादु ख़्यालु ऐं तरक़ी पसंदि माण्हू हो ऐं हुन मूं ते माना इहो क़ैद पाबंदियूं जेके असांजूं रवायती रहियूं आहिनि ॻोठनि वारियूं, हुन मूंखे कॾहिं हू माना कॾहिं मुंहिंजो मुड़ुसु थी मूंसां गॾु न हलियो आहे, पर हू मुंहिंजो हिकु बहितरीनु दोस्त थी हलियो आहे। त उन में कॾहिं अहिड़ो मसइलात न थिया आहिनि। जेके बि पथर ज़ाहिर आहे हिकिड़ी औरत निकिरंदी हिकिड़े अहिड़े माहौल में जेको माहौल सफ़ा हेॾो स्टेज ते चढ़ी वञणु ऐं त उहो क़बूल कोन कंदो आहे न मुआशिरो। जेके पथर मूं ते आया अथई न त मुंहिंजे साम्हूं मुंहिंजो मुड़ुसु आयो अथई त हुन मूंखे एतिरो सपोर्ट कयो जेको कुझु आहे या त उनजे करे आहे। ऐं हाणे मुंहिंजे पोयां जेको सो इहो थियो आहे त मुंहिंजे अचण खां पोइ जेके छोकिरियूं अचनि पियूं मूंखे ॾिसी। ज़बरदस्त ज़बरदस्त। यकीनन असांजी सिंध में मां सम्झां थी त अहिड़ा किरदार हमेशह खां रहिया आहिनि, तॾहिं औरतूं एतिरो मज़बूत असां उन्हनि जा किरदार ॾिठा आहिनि। पर असां वटि घुरिज अॼु बि इन ॻाल्हि जी ज़रूरु रहे थी त औरत खे एम्पावर्ड हुअणु घुरिजे, पर स्टार्टिंग किथां थींदी आहे? जेकॾहिं असां ॻाल्हायूं जड़ुनि ते बुनियाद ते त यकीनन हिकु घर ई ज़हन साज़ी कंदो आहे, परवरिश घर खां ई मिलंदी आहे, पहिरीं दर्स खां घर ई थिए थो
ऐं जेकॾहिं घर में सुठी तालीम तरबियत उतां खां स्टार्ट थिए थी त औरत यकीनन एम्पावर्ड थी करे इन मुआशरे में पंहिंजूं बहितरीन खां बहितरीन ख़िदमतूं सर अंजाम ॾेई सघे थी, उहा मिसाली औरत बणिजी सघे थी। दौलत राम खत्री साहिबु तव्हां खां मां पुछणु ज़रूरु चाहींदसि त औरत खे एम्पावर्ड करण में मतिलबु घर जे ई मर्द जो केतिरो हथु रहे थो? आया भाउ आहे, पीउ आहे, कंहिं बि रिश्ते में जेकॾहिं उहो आहे त मां चाहींदमि तव्हां हिन बाबति तव्हां ॿुधायो त माना असल में औरत जो ज़ाहिर तालिक़ सॼो घर जे माहौल सां आहे जी। ऐं घर जो जेकॾहिं सरबराह आहे हू जेकॾहिं पढ़ियल लिखियल आहे ऐं माना या उन घर में जेकॾहिं उनजी फैमिली मेंबर्स ॿिया जेके पढ़ियल लिखियल आहिनि त इहो डिपेंड करे थो उन घर जे माहौल ते त हू पंहिंजे जेका नियाणियुनि खे पंहिंजे ॿार खे हू केतिरी तरबियत ॾियनि था, उनखे कीअं ग्रूमिंग कनि था। ऐं ख़ासि तौर ते नियाणे जे हवाले सां आउं माना इन मामले में ॾाढो माना जेको आहे सेंसिटिव हूंदो आहियां। ऐं मुंहिंजूं पंहिंजूं नियाणियूं आहिनि त आउं उनखे माना जेको आहे इहो ई चवंदो आहियां त भई तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां माना अॻिते अचो, का ॻाल्हि आहे, को मामिलो आहे, को मसइलो आहे, तव्हां मूंसां ज़ाती तौर ते शेयर कयो, ठीकु आहे, पर्सनली शेयर कयो। अच्छा, पाण हितां खां ई शुरू कयूं था। जी, इंट्रस्टिंग, वेरी इंट्रस्टिंग। पर असां वटि लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे शामिल करणु चाहींदमि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल नथी? ख़ुशि लॻा पिया? अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु ठीकु आहियां। अवां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? पंहिंजो नालो ॿुधाइजो, किथां खां ॻाल्हायो पिया? असां फैज़ मोहम्मद उस्तामान मां बलूचिस्तान मां ॻाल्हायूं पिया। बलूचिस्तान मां ॻाल्हायो पिया? जी, बलूचिस्तान कीअं आहे? ख़ुशि आहे? हा, ख़ुशि त आहे, बसि ॾिसें थी अॼु सर्दी जा मौसम लॻा पिया आहिनि। हा, बिल्कुलु सीउ त तमामु घणो आहे ऐं हिन पासे त मां सम्झां थी तमामु घणो सीउ हूंदो। अवां ॿुधायो, प्रोग्राम कीअं लॻे पियो? छा चवणु चाहींदव? असां शफ़ी फ़कीर साईं जे जेको फर्ज़ंद हुयो या शागिर्द हुयो, शेख अयाज़ जो असांखे कलाम ॿुधायो बहितर हूंदो। जी हा, बिल्कुलु वञी चइजां। ठीकु आहे, ठीकु आहे, महिरबानी। तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। सखी पिया खे मिली त चइजां त चांदनी तो सिबा न थींदी। असां चाहींदासीं त हिनखे तव्हां ज़रूरु हिन फरमाइश खे पूरो कजो प्रोग्राम में। यस, तव्हां नियाणियुनि जी ॻाल्हि कयो पिया ऐं आई न्यू इट त तव्हां जेको आहे सो हिन मामले में माशाल्लाह सां इलाही कॉन्शियस रहिया आहियो। मां ॿुधणु चाहींदमि। बिल्कुलु, आउं माना इन मामले में ॾाढो कॉन्शियस रहियो आहियां, सेंसिटिव रहियो आहियां ऐं आउं कोशिशि इहो कंदो आहियां त माना पुट जी भेट में नियाणियुनि खे जेका आहे वधीक माना हिकिड़ो आउं तरजीह ॾींदो आहियां ऐं मतिलबु इहा ई कोशिशि हूंदी आहे त मुंहिंजूं नियाणियूं माना जेके कंहिं हिकिड़ी सुठी मंज़िल ते पहुचनि, उन्हनि खे माना एडुकेशन जे हवाले सां उनखे माना जेको आहे माना उनजी हर हवाले सां जेको आउं ख़्यालु कंदो आहियां ऐं माना इहो हिकिड़ो ज़रूरत आहे। छाकाणि जो असां जेको आहे नियाणियुनि खे जेको तइलीम ॾियूं था, असां जेका तरबियत कयूं था त अॻिते हली जेको आहे मुस्तक़बिल हुनजो बहितर थींदो। ऐं ख़ासि तौर ते आउं इन ॻाल्हि जो बि क़ाइल आहियां त हाणे जेके नियाणियुनि खे वधि में वधि मौक़ा मिलणु घुरजनि, माना हिकिड़ो एडुकेशन जे हवाले सां त हू फॉरेन में बि एडुकेशन हासिलु करणु या माना जेके बि मुख़्तलिफ़ जेकॾहिं असां ॾिसंदासीं त नियाणियुनि जी तइलीम ते बि असांखे ध्यानु ॾियणु घुरिजे। ऐं ख़ासि तौर ते जेको आहे मौजूदा वक़्त में जॾहिं पीर साहिब अगरि रूहानी दौरे ते हुया त उन्हनि पहिरीं इहा ई ॻाल्हि कई हुई त असांखे जेको आहे तव्हां पंहिंजे नियाणियुनि खे तइलीम ॾियो। बार बार माना हू जिते बि विया आहिनि त पीर साहिब पागारी साहिब जो जेके मुरीद आहिनि उन्हनि खे इहा माना ख़ासि तौर ते माना मूंखे ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि लॻी पीर साहिब पागारी जी। छाकाणि जो असां वक़्त जी तक़ाज़ा असांखे माना ऑन करणु खपे। चलो ठीकु आहे, पीर मुरीदी वारो आहे, कॉन्सेप्ट आहे, उन मूजिबि माना जेको सिंध में हले थो पियो, पर इन में हिकिड़ी पॉज़िटिव ॻाल्हि इहा आहे त असां माना पंहिंजे नियाणियुनि खे तइलीम ॾियूं, असां पंहिंजा जेके नियाणियुनि जा जेके स्कूल आहिनि उन्हनि खे ऑन करूं। इहा हिकिड़ो जेको आहे ॻोठाणी सतह ते जेके ऑन करण वारी ॻाल्हि ॾाढी मूंखे ख़ूबसूरत लॻी। तव्हां बिल्कुलु सही चयो। ऑनरशिप जी क्वालिटी जेकॾहिं आहे त पोइ उते बहितरी ज़रूरु असांखे नज़र अचे थी। अच्छा, पाण कंटिन्यू कयूं था, पर वक़्तु थी वियो शार्ट कमर्शियल ब्रेक जो नंढो ब्रेक आहे ऐं असां वटि जल्दी सां कंटिन्यू कयूं था पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं भलीकार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं तमामु ख़ूबसूरत आयल मौजूज़ महिमान मुंहिंजे हिन प्रोग्राम जी सूंहं बणियल आहिनि। सो ख़ालिदा साहिबा जी तरफ़ मां वधणु चाहियां। पी चांहि मां बि महज़ूज़ थींदा रहंदासीं, पाण जूं ॻाल्हियूं बि हलंदियूं रहंदियूं। अच्छा, अदबी संगत जी मां ॻाल्हि करणु चाहींदमि। जॉइंट सेक्रेटरी आहियो, कमकार कीअं हलनि पिया ऐं अदबी संगत खे ख़ालिदा साहिबा कीअं ॾिसो पिया? अदबी संगत ज़ाहिर आहे जेको हुननि जो पहिरियों हो उहो त हाणे हिन वक़्तु कोन्हे। ऐं इहो मञण जे लाइ तयारु आहियां त जेका पहिरीं शेख अयाज़ कई हो कमु सिंध अदबी संगत में ऐं मोहम्मद इब्राहिम जोया साहिब वारनि जो दौर हो, उहा हिन वक़्तु कोन रही आहे असांजी अदबी संगत में। पर असीं मायूस कोन आहियूं, कोशिशि करे रहिया आहियूं
ऐं औरतुनि जूं शाखूं बि असां हिन वक़्तु ठाहियूं आहिनि। सिर्फ़ु इन करे त औरतुनि जो इहो हो त हू हिकिड़ी हुजे थी ऐं 10 मर्द हुजनि था त उनजे साम्हूं हू पंहिंजी जेको लिखणियूं आहिनि उहा पेश करण में हुनखे दिक़त महसूसु थिए थी ऐं कुझु अजीब कमेंट लॻनि था उन्हनि जा असांखे त उन्हनि सां गॾु दस्तूरी गजानी में वेही नथियूं सघनि त पोइ उनजे लाइ मूं मुख़्तलिफ़ और अदीब लेखकनि शाइरनि सां राब्ते में रही हुयसि ऐं उन्हनि चयो त शाखूं ठाहियो त असीं उते जेके सीनियर औरतूं आहिनि ऐं असां उन्हनि खां आसानीअ सां सिखी सघंदासीं, असीं बेझक थी उते ॻाल्हाए सघंदासीं। त पोइ इन हवाले सां 2 शाखूं असां हींअर खोलियूं आहिनि, हिकिड़ी कराची में हिकिड़ी हैदराबाद में खोली आहे ऐं जिते जिते औरतूं हिकिड़ी आहे त पोइ उन्हनि खे बि असां सिंध अदबी संगत में आंदो आहे ऐं मायूस कोन आहियां, असां कोशिशि करे रहिया आहियूं, बहितरी अची रही आहे। तमामु सुठो लिखंदड़ छोकिरियूं जेके आहिनि न उहे अची रहियूं आहिनि त इंशाअल्लाह ज़बरदस्त होप फॉर गुड इंशाअल्लाह जी असां सुठी जी उम्मीद रखूं था। दौलत राम खत्री साहब मौजूद आहिनि, छा था सम्झो अदबी संगत जी जेकॾहिं ॻाल्हि हले थी अवां मौजूद आहियो, अवां खां सवाल न कयां त इहो नाइंसाफ़ी थी वेंदी, त मां अवां जी राय ॼाणणु चाहींदमि त अदबी संगत खे कीअं हुजणु घुरिजे, छा था सम्झो? एशिया जी जेका वॾे में वॾी जेका अदबी तंज़ीम जेका कंसीडर कई वञे थी सिंधी अदबी संगत, सो आउं सम्झां थो त जेको गुज़िरियल 3 सालनि खां जॾहिं असां उन्हनि जी एनालिसिस कंदासीं, उन्हनि जो तजियो कंदासीं त जेकॾहिं असां मौजूदा कार्ज जे हवाले सां ॾिसंदासीं त उहो हाणे कार्ज विञाइजी वियो आहे, सिंधी अदबी संगत जो जेको कार्ज आहे। ऐं हाणे हिकिड़ो उहो दौरु हूंदो जॾहिं माना सिंधी अदबी संगत तरफ़ां स्टडी सर्कल थींदा हुया, बाक़ाइदे दस्तूरी गजाणियूं थींदियूं हुयूं ऐं सिंधी अदबी संगत जे करे जेको आहे उहो 1 यूनिट टुटण जो सबबु बणी। ऐं उन खां पोइ माना जेको आहे तव्हां ॾिसंदो त जेका असांजी सिंधी ॿोली जी जेको तहरीक आहे उन हिकिड़ो ज़बरदस्त तहरीक वरितो ऐं उन खां पोइ माना मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके बि सिंध जे जेके इशूज़ जेके रहिया आहिनि, क़ौमी इशूज़ जेके रहिया आहिनि, उन ते जेको सिंधी अदबी संगत पंहिंजो ज़बरदस्त किरदारु अदा कयो हो ऐं उन किरदार खे साम्हूं रखी जेकॾहिं असां माज़ी जे हिकिड़े दौर खे ॾिसंदासीं त मौजूदा दौर में माना जेको आहे असांखे उहो कार्ज नज़र नथो अचे। मूंखे अफ़सोस आहे बेसिकली मुंहिंजो क्वेश्चन बि त इहो आहे न, छो त असां पास्ट खे ॾिसूं था, नो डाउट पास्ट में जेके बि असां जूं स्ट्रगल्स रहियूं आहिनि उहे सारा जोगियूं त रहियूं आहिनि, जेके बि इंटेलेक्चुअल्स जुड़ियल रहिया आहिनि उन्हनि जो हिकिड़ो बहितरीनु किरदारु, उन्हनि जो बहितरीनु कमु त रहियो आहे, पर हिन वक़्त जी घुरिज छा आहे, हिन वक़्तु थियणु छा खपे, इहो मां पुछणु घुरां पई अव्हां खां। मूं तव्हां जंहिं का ॻाल्हि कई त हाणे थियणु छा खपे, सिंधी अदबी संगत खे माना कीअं एक्टिव कजे, त पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जदीद दौर जूं जेके तक़ाज़ाऊं आहिनि सिंधी अदब जे हवाले सां जेके बि आहिनि त उन खे साम्हूं रखी उन मूजिबि जेको आहे सिंधी अदबी संगत खे एक्टिव करणु घुरिजे, उन मूजिबि जेको आहे, छाकाणि जो हाणे जेके जदीद दौर जा जेके ट्रेंड आहिनि अदब जे हवाले सां जेके आहिनि, पढ़ण जे हवाले सां खां वठी रीडिंग राइटिंग जे हवाले सां वठी जेकॾहिं असां जदीद दौर जे तक़ाज़नि मूजिबि ॾिसंदासीं त हिकिड़ो सॼो चेंज थी चुको आहे माहौल। त उन हिसाब सां हाणे जेके रवायती गजाणियूं या दस्तूरी गजाणियूं इहो न इहो इन बजाए जेकॾहिं असां माना जेकॾहिं पंहिंजी माना लोकल सतह ते जेके फेस्टिवल मुनक़द कयूं, अदबी फेस्टिवल मुनक़द कयूं ऐं जशन लतीफ़ मुनक़द कयूं, जशन अयाज़ मुनक़द कयूं, त माना मुख़्तलिफ़ जेके प्रोग्राम कयूं जंहिंमें असां नौजवाननि खे इन कयूं, असां नियाणियुनि खे इन कयूं, त माना हिकिड़े जदीद दौर जूं जेके तक़ाज़ाऊं आहिनि उन मूजिबि। ऐं उन खां पोइ मूंखे माना कॾहिं कॾहिं माना हैरानगी थींदी आहे त सिंधी अदबी संगत जूं जेके मुख़्तलिफ़ शाखूं आहिनि उन्हनि में माना असांजा अदीब ईअं विढ़ंदा आहिनि, पोइ माना हिकिड़ो जेका आहे ॾाढी ॾुखींदड़ ॻाल्हि हूंदी आहे त अहिड़े तरीक़े सां विढ़ंदा आहिनि, ईअं माना जेको आहे आम रवाजी जेको आहे असांजे ॻोठ जो जेको जेके आम जेके अणपढ़िया माण्हू बि कोन विढ़ंदा आहिनि। पोइ माना हिकिड़ो अदबी दुश्मनियूं सोशल मीडिया ते तनक़ीदूं माना हिन क़िस्म जो जेको माहौल आहे, हाणे आउं चाहियां थो जदीद दौर में ही सभई शयूं ख़तमु थियणु घुरिजनि, रिज़्यूम थियणु घुरिजनि, जहिड़ा झटा इख़्तिलाफ़नि जा जेके मुख़्तलिफ़ शाखनि जा जेके इख़्तिलाफ़ आहिनि, ठीकु आहे न, उन्हनि खे रिज़्यूम करणु खपनि ऐं उनखे माना सम्झाइणु घुरिजे, हुतां जा जेके सीनियर दोस्त आहिनि उहे पंहिंजो एक्टिव रोल प्ले कनि। छाकाणि जो सिंधी अदबी संगत जो जेको मौजूदा कार्ज ॾिसी असांजा काफ़ी अहिड़ा सीनियर दोस्त आहिनि हू अदबी संगत खां पासीरा थी विया आहिनि ऐं को माना ही अदबी जड़नि झटनि जे करे माना हाणे छा थो थिए त माना जेको हिकिड़ो माहौल जुड़णु खपे अदब खे प्रमोट करण जे हवाले सां, जेके चङियूं ॻाल्हियूं थियणु खपनि,
त उहे नथियूं थियनि। एग्जैक्टली दौलत राम खत्री साहब ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां तव्हां पंहिंजो जवाब हिन प्रोग्राम में रखियो आहे। असां लाइव कॉलर आहिनि हुननि खे शामिल बि कंदासीं। हलो जी, अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। तव्हांखे आवाज़ अचे पियो? हेलो तव्हांखे मुंहिंजो आवाज़ अचे हेलो पियो? मुंहिंजो आवाज़ नथो वञे मुंहिंजे कॉलर ताईं। मां वधंदसि कलाम जी तरफ़ ऐं असां ॿुधणु चाहींदासीं कलाम छा ॿुधाईंदो। साईं शाइर वेठा आहिनि दौलत राम अदीब शाइर आहे जी। साईं असांजे प्यारे दौलत राम खत्री साहब जो जेको गीत आहे सिंध ते जी। जेसी तंदूं साह जूं आहिनि साह सां सहमत रती करे न सघंदी तेसी का ताक़त धरती जी मोहब्बत मुंशी माठी न थिए धरती जे गीतन में सिंध जीअंदी रहंदी धरती जे गीतन में सिंध जीअंदी रहंदी पंहिंजा प्रीतन में सिंध जीअंदी रहंदी धरती जे गीतन में सिंध जीअंदी रहंदी। मोहब्बत जा पड़ाडा जिते गूंजन था मोहब्बत जा पड़ाडा जिते गूंजन था होलीअ जे रंगन में सिंध जीअंदी रहंदी होलीअ जे रंगन में सिंध जीअंदी रहंदी पंहिंजा प्रीतन में सिंध जीअंदी रहंदी धरती जे गीतन में सिंध जीअंदी रहंदी। कारूं झर जे सूंह जी आहे ॻाल्हि निराली कारूं झर जे सूंह जी आहे ॻाल्हि निराली कारूं झर जे सूंह जी आहे ॻाल्हि निराली रूपले जे छुगन में सिंध जीअंदी रहंदी रूपले जे जुगन में सिंध जीअंदी रहंदी पंहिंजा प्रीतन में सिंध जीअंदी रहंदी। ही साॻियड़नि जा सथ ही मोहब्बत जा मेला नने दादा नाने दादा दाने दादा दाने दादा रे ने दादा दारे दादा दारे दादा ने दादा दारे दादा दारे दादा ही साॻियड़नि जा सथ ही मोहब्बत जा मेला ही साॻियड़नि जा सथ ही मोहब्बत जा मेला रवादारी जे रंगन में सिंध जीअंदी रहंदी रवादारी जे रंगन में सिंध जीअंदी रहंदी पंहिंजा प्रीतन में सिंध जीअंदी रहंदी धरती जे गीतन में सिंध जीअंदी रहंदी अयाज़ जे गीतन में सिंध जीअंदी रहंदी लतीफ़ जे बैतन में सिंध जीअंदी रहंदी।
ख़ूबसूरत, बेहद ख़ूबसूरत। अयाज़ जे गीतनि में सिंध जीअंदी रहंदी ऐं लतीफ़ जे बैतनि में सिंध जीअंदी रहंदी। मूं उते वेही बि अवां जी इहा शाइरी ॿुधी, मूंखे बेहद ख़ूबसूरत लॻी। हिन वक़्तु वरी जेको आहे सो साज़न समेत बेहद ख़ूबसूरत लॻी। जी प्रोग्राम में असां वटि टाइम आहे, सो मां पुछणु चाहींदमि अव्हां खां, केमिस्ट्री ॾाढो हार्ड सब्जेक्ट आहे। मुंहिंजी पंहिंजी सिस्टर जेको आहे न उहा केमिस्ट्री हुनजी ॾाढी सुठी आहे, उहा केमिस्ट्री जी लेक्चरर आहे ऐं गॾोगॾु वरी शाइरी ॾाढी अलॻि फील्ड आहे। मतिलबु ॿिनि शयुनि खे कीअं संभालियो आहे? बेसिकली आउं आर्ट जो माण्हू आहियां ऐं आर्ट सां प्यारु करण वारो माण्हू आहियां। पर जेका शुरूआति में मुंहिंजी जेका एडमिशन थी हुई इंग्लिश डिपार्टमेंट में थी हुई, आर्ट में थी हुई ज़ाहिर आहे, पर ॿी जेका लिस्ट लॻी हुन में थी केमिस्ट्री में। असांजो मानवारो हिकिड़ो उस्तादु आहे प्रोफेसर भवानी शंकर सोनी साहिबु, हू बि केमिस्ट्री जा उस्ताद आहिनि, त हू मुंहिंजे भाइर जा दोस्त आहिनि ऐं मौजूदा वक़्त में उहे प्रिंसिपल साहिबु आहिनि असांजो माना जेको भवानी शंकर सोनी साहिबु। सो उनजे इसरार ते जेको आहे जेको मुंहिंजे भाउ मूंखे चयईं त माना तव्हां जेको आहे केमिस्ट्री में वठो। बहरहाल केमिस्ट्री में निभाए वियासीं। अच्छा, 4 इयर्स पहिरीं इंग्लिश में? न, असल में इंग्लिश में एडमिशन थी हुई मुंहिंजी। अच्छा, ओके ओके। सेकंड लिस्ट जेका लॻी हुई न उनजी, त उनमें जेका एडमिशन जेका थी वरी केमिस्ट्री में थी, त उहे वरी मूं फीस जिमे कराई उन केमिस्ट्री जी। सो असल में ही आर्ट ऐं साइंस जो जेको संगम आहे ॾाढो कॉम्प्लिकेटेड हूंदो आहे, पर आउं कोशिशि इहो कंदो आहियां जिते केमिस्ट्री जा क्लास बि वठंदो आहियां उते माना जेको आर्ट जे हवाले सां जेके आहिनि मुख़्तलिफ़ जेके सब्जेक्ट आहिनि, सिंधी आहे या उर्दू आहे, उहो बि पढ़ाईंदो आहियां। ऐं उन खां पोइ फिक्चर क्लास में मुंहिंजी माना जेका इहा ई कोशिशि हूंदी आहे त क्लासिस में त मुख़्तलिफ़ जेके मौज़ू आहिनि, कैरियर काउंसलिंग जे हवाले सां, मुख़्तलिफ़ डेज़ जेके आहिनि, ॿोली जे हवाले सां, माना पंहिंजो मुख़्तलिफ़ जेके मौज़ू ख़ासि तौर ते माहौलियात जे हवाले सां, दुनिया जा जेके इशूज़ आहिनि, करंट इशूज़ आहिनि, उन ते माना जेको आहे ऐं जेके पंहिंजा ॿार आहिनि, जेके स्टूडेंट आहिनि, उन्हनि खे लेक्चर ॾींदो आहियां फिक्चर क्लास में। ज़बरदस्त। मतिलबु स्टूडेंट्स तव्हांखे ॾाढो लाइक कंदा हूंदा, छो त आउं अक्सर पंहिंजी भेण खे चवंदी आहियां त केमिस्ट्री जा और मैथमेटिक्स जा फिज़िक्स जा उस्ताद जेके आहिनि न उहे ॾाढा सख़्तु थींदा आहिनि, त ॿार अव्हांखे लाइक न कंदा हूंदा, पर जेकॾहिं आर्ट जे उस्ताद में आहे उनखे त यकीनन शागिर्द तमामु घणो पसंदि यकीनन ख़ूबसूरत, बेहद ख़ूबसूरत कॉम्बिनेशन। ऐं न्यूज़ ब्रेक जी तरफ़ अॻियां वधंदसि। न्यूज़ ब्रेक आहे, न्यूज़ स्टूडियो जी तरफ़ हलूं था, न्यूज़ ॿुधूं था, वरी वापसि अचूं था पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे सुबुह मेहरान प्रोग्राम में ॿीहर मां भलीकार चवां थी ऐं हिकु ॿिए खे अॻिते वधाईंदे पंहिंजे महिमाननि जी तरफ़ अॻियां वधंदसि। दौलत राम खत्री साहिबु, पहिरीं अव्हां खां मां शाइरी ॿुधणु चाहींदमि ऐं दौलत राम खत्री साहिब जी शाइरी असां ॿुधंदासीं, पोइ वरी अदी ख़ालिदा जी शाइरी ॿुधंदासीं। जी, मुंहिंजी शाइरी माना जेका आहे ग़ज़ल जी सूरत में तव्हांखे आउं ॿुधायां थो। जी, ज़िंदगी बि साथ छॾे थी वञे, आशिकी बि साथ छॾे थी वञे, दोस्तनि ते मयार कहिड़ी ॾिजे, दोस्ती बि साथ छॾे थी वञे। वाह वाह। दोस्तनि ते मयार कहिड़ी ॾिजे, दोस्ती बि साथ छॾे थी वञे, अखियुनि में एॾो दर्द उभरियो, अखियुनि में एॾो दर्द उभरियो, रोशनी बि साथ छॾे थी वञे, कौन पूॼा पत्थर असां, कौन पूॼा पत्थर असां, बंदगी बि साथ छॾे थी वञे, कमाल। ॾुखनि भरे हिन ॾह में, ॾुखनि भरे हिन ॾह में, हर ख़ुशी साथ छॾे थी वञे, ज़िंदगी बि साथ छॾे थी वञे, आशिकी बि साथ छॾे थी वञे, दोस्तनि ते मयार कहिड़ी ॾिजे, दोस्ती बि साथ छॾे थी वञे, दोस्तनि ते मयार कहिड़ी ॾिजे, दोस्ती बि साथ छॾे थी वञे। ख़ूबसूरत ख़ूबसूरत, बेहद ख़ूबसूरत अव्हांजी शाइरी। ख़ालिदा साहिबा, अव्हांजी का शाइरी जेका सिलेक्टेड हुजे, जेका अव्हां चूंड कई हुजे, मां ॿुधणु चाहींदमि। ऐं ख़ालिदा साहिबा जो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ आहे ऐं मां सम्झां थी त उमरकोट ऐं थर वारे पासे जा जेके शाइर हूंदा आहिनि उहे हर शाइर पंहिंजी मिटी सां यकीनन जुड़ियल रहे थो, पर जिथे असां घणा मसइला ॾिसंदा आहियूं त उहे मसइलनि खे जॾहिं कोट कंदा आहिनि त इहा ॻाल्हि मूंखे ॾाढी ख़ूबसूरत लॻंदी आहे, छो त असांजे समाज में जेके राइटर्स हूंदा आहिनि उहे असांजे समाज जा मसइला न उथारींदा त पोइ केरु उथारींदो, ऐं शाइर जेकॾहिं पंहिंजी शाइरीअ में पंहिंजे समाज जी अकासी न कंदो त पोइ आख़िर केरु कंदो। जी प्लीज़। उर्दू जो नज़म है, जबरदस्त। नज़म है। वो पूछता है मुझसे औरत का दुख कैसा होता है, वो पूछता है मुझसे औरत का दुख कैसा होता है, रोटी पकाते हुए चूल्हे में हाथ जल जाए वो उफ न करे,
बस काले नील देखे हाथों और बाजों पे, औरत का दुख ऐसा होता है। वाह वाह। बिल्कुल बिल्कुल। वो पूछता है मुझसे औरत का इंतजार कैसा होता है। वाह वाह। वो पूछता है मुझसे औरत का इंतजार कैसा होता है। घड़ी के सेकंड कांटे को देखते कई साल बीत जाए। घड़ी के सेकंड कांटे को देखते कई साल बीत जाए। घड़ी को जंग लग जाए, टूट जाए, पर उसकी आस न टूटे। औरत का इंतजार ऐसा होता है। वाह, औरत का इंतजार ऐसा होता है। वो पूछता है मुझसे औरत कैसे हंसती है। उसके मन में कई किरचियां उसको चुभती है। उसके मन में कई किरचियां उसको चुभती है। दर्द की शिद्दत से वो तड़प उठती है। सुन ले कोई आवाज न उन चीखों की, तब वो हंसती है। औरत ऐसे हंसती है। औरत ऐसे हंसती है। वाह, कमाल कमाल, खूबसूरत खूबसूरत। अच्छा, टाइम कीअं कढंदा आहियो दौलत राम खत्री साहब लिखण जे लाइ? कहिड़ो टाइम हूंदो आहे? यकीनन मुक़रर को टाइम त कोन हूंदो, पर पोइ बि असल में लिखण पढ़ण जे हवाले सां जेको आहे मुंहिंजो हिकिड़ी रूटीन जेका ज़िंदगी जो जेको टाइम आहे, मतिलबु मॉर्निंग वॉक खां वठी ज़िंदगी जा ॿिया जेके कमकार आहिनि, ड्यूटी खां वठी ऐं शाम जे टाइम ते माना जेको बि कमकार आहे, ऐं मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो हैंडीक्राफ्ट जो जेको आहे उन सां बि आउं लाॻापियल आहिनि। ऐं मुंहिंजो जेको ख़ानदान आहे आर्ट ख़ानदान में मूं अखि खोली आहे, आर्टिस्ट ख़ानदान में अखि खोली आहे। त उन हवाले सां जेको हैंडीक्राफ्ट जो असां जेको कमु कंदा आहियूं, त चवण जो मक़सदु इहो त हिकिड़ो टाइम कढणो पवे थो। ज़ाहिर आहे माना हिकिड़ो आउं ज़मीदार घर जो ज़मीदार माण्हू बि आहियां, त उन हिसाब सां माना जेको लिखण पढ़ण जे हवाले सां मुख़्तलिफ़ किताबूं पढ़ी वठंदो आहियां। ऐं माना सैटरडे या संडे ते माना कॾहिं को माना लिखणु हूंदो, को कमकार हूंदो आहे त लिखण जे हवाले सां त आउं लिखी वठंदो आहियां, आर्टिकल्स लिखंदो आहियां, रेगुलर लिखंदो आहियां। हा हा, मूंखे ख़बर आहे। सो काविश में माना जेको रेगुलर माना जेको आउं लिखंदो रहंदो आहियां। ऐं उन खां पोइ मुंहिंजा जेके 4 किताब जेके आहिनि उहे प्रोसेस में आहिनि, माना जेके कंपोज़ थियनि पिया। ऐं हिकिड़ो अधो किताब जेको आहे उहो अनकरीब अचण वारो आहे। ऐं हिकिड़ो किताब मुंहिंजो शायदि थियल आहे, धरती दर्द पुकारूं। सो ॿियो माना जेको मुंहिंजो जेको किताब आहे अनकरीब छपजण वारो आहे। ऐं उन में माना जेका आहे उन खां सवाइ जेके 2-3 किताब जेके मूं ॿिया जेके कंपोज़ थियनि पिया, उनमें हिकिड़ो किताबु असांजे रीतनि रस्मनि सोण साठ ते आहे, जंहिंमें असांजो उहे रीतूं रस्मूं जेके नायाब आहिनि या उहे रीतूं रस्मूं जेके आहिनि हाणे माना जेको वक़्तु जेको मॉडर्नाइज़ेशन जो जेको दौरु आहे उनजे वक़्त जी दज़ में असांजूं जेके उहे रीतूं रस्मूं जेके विसारजनि पयूं। मूं रीतुनि ऐं रस्मनि ते अव्हां सां मुंहिंजे ख्याल सां हिकिड़ो पूरो प्रोग्राम में हिकिड़ो सेगमेंट ॻाल्हायो हुयो ऐं ॾाढो अव्हां ख़ूबसूरत तरीक़े सां तमामु रीतुनि ऐं रस्मनि ते ॻाल्हायो हुयो अव्हां जी कम्यूनिटी जो। बेसिकली दिस इज़ नॉट अबाउट टू कम्यूनिटी। मां सम्झां थी त सिंधी समाज में ही जेके बि रीतूं रस्मूं आहिनि सभु सिंधियुनि जूं हूंदियूं आहिनि, सभई सिंधियूं हिक ॿिए सां लाॻापियल। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं बिल्कुलु आउं त माना जेको आहे उन ते माना जेको उनजे बैकग्राउंड में जेके गीत आहिनि, मतिलबु मुख़्तलिफ़ रीतूं रस्मूं जेके आहिनि असां वटि आहिनि, माना हिकिड़ो ख़ासि तौर ते मूं माना पंहिंजी असांजी कम्यूनिटीज़ माना हिंदू जेका आहे उनजी मुख़्तलिफ़ कम्यूनिटी ते फोकस कयो आहे। त उनमें जेके गीत आहिनि, जेके फोटाणा आहिनि, जेके माना जेके बनड़ा आहिनि, उहे ॾाढा लाजवाब आहिनि ऐं उहे माना नायाब आहिनि। ठीकु आहे न। सो लाया लाॾा आउं कंटिन्यू कयां हिनखे जी। उन गीत में माना जेको आहे हिकिड़ो उनजो जेको रोमांस हिकिड़ा पंहिंजो रोमांस आहे, पंहिंजो उनजो क्लासिकल लंग आहे। ठीकु आहे न। जीअं असां चयो न, लाया लाॾा मोथा जानी कांकर करीस मटको, सिंगो ॾेरो सटको। त लाया लाॾा काणा जानी कांकर करीस मटको। माना इहो जेके हिन क़िस्म जा जेके गीत असांजा आहिनि जेके नायाब थींदा पिया वञनि, मूं उन्हनि खे फोकस कयो आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त। अव्हांजो कमु ॾाढो ख़ूबसूरत ऐं अव्हांजो जेको अचण वारो किताबु आहे हुनजे लाइ अव्हांखे मुबारकबाद एडवांस में ॾियणु चाहींदमि। ऐं चाहींदसि त हिन प्रोग्राम में असां हुन किताब जी मुहूरत करे सघूं। जेकॾहिं मूंखे मौक़ो मिलियो त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी। ख़ालिदा साहिबा खां पुछणु चाहींदसि, अदी ख़ालिदा, सुठे लिखण जे लाइ मतिलबु ॾात त यकीनन रब पाक जंहिंखे ॾात ॾिए, पर इहो त ऑब्ज़र्व कयो वियो आहे न, जॾहिं पाण सुठो पढ़ूं था त कुझु सुठो क्रिएट करे सघूं था। सो केतिरो पढ़णु सां केतिरी अव्हांजी दिलि आहे, केतिरो पढ़ंदा आहियो, केतिरो वक़्तु ॾेई सघंदा आहियो? छा त मुंहिंजा इलाही कम हूंदा आहिनि घर में। मुंहिंजो
मुंहिंजी कमवारी को रखियल कोन हूंदी ठीकु, ऐं पाण कंदी आहियां कमु त जेको आउं पंहिंजो लिखंदी आहियां न उहो केॾी महिल मुंहिंजो के सुफ़ा जेके हूंदा आहिनि न त उहे बोरची खाने में लिखियल हूंदा आहिनि त के कमरे में लिखियल हूंदा आहिनि त के किथे लिखियल हूंदा आहिनि ईअं गॾु गॾु कमु हलंदा आहिनि पर उन जे बावजूद बि ऐं किताब पढ़ण खां सवाइ सुम्हंदी कोन आहियां राति जो 1 बजे ताईं कंदी आहियां 10 बजे फ्री थींदी आहियां न पोइ आउं किताब ई पढ़ंदी आहियां ज़बरदस्त ज़बरदस्त ॾाढो सुठो असां अॻियां वधूं था ऐं अव्हां खां गीत ॿुधणु चाहींदासीं छा ॿुधाईंदा असांजे उमरकोट पूरी सिंध जा ख़ूबसूरत शाइर साईं सरदार शाह जो नज़र आहे वाओ ज़बरदस्त ज़बरदस्त काल पुछो के रस्ते वींदे आखिर कहिड़ो देस आ तुंहिंजो काल पुछो के रस्ते वींदे आखिर कहिड़ो देस आ मूं त चयो मां सिंधी आहियां सिंधड़ी जिंदड़ी देस आ मुंहिंजो मूं त चयो मां सिंधी सिंधड़ी जिंदड़ी देस आ मुंहिंजो हूअं त आदम ज़ादो आहियां हूअं त आदम ज़ादो आहियां जेको पायां वेस आ मुंहिंजो काल पुछो के रस्ते वींदे आखिर कहिड़ो देस आ तुंहिंजो काल पुछो के रस्ते वींदे आखिर कहिड़ो देस आ हुन दुनिया में अहिड़ी कंहिंजी धरती नाहे हिन दुनिया में हुन जुग जुगन खां आहे मुंहिंजी वीज़ा ते मूं वरती नाहे जुग जुगन खां जी वीज़ा ते मूं वरती अबरी आहे सबरी आहे सौदागर लाइ सस्ती नाहे जंहिंते चंड मदामी आशिक जंहिंजो साखी सिज अज़ल खां जंहिंते चंड मदामी जंहिंजा दर्द तरावण वांगे जंहिंजा दर्द तरावण जंहिंखे पंहिंजा निज अज़ल खां जंहिंखे बनियूं ॿारहं पंहिंजा जंहिंखे बनियूं ॿारहं पंहिंजा जंहिंखे पंहिंजा बिज अज़ल खां काल पुछो के रस्ते वींदे आखिर कहिड़ो देस आ तुंहिंजो काल पुछो के रस्ते वींदे आखिर कहिड़ो देस आ तुंहिंजो जंहिं वटि लाड़ उतर आई काछो जंहिं वटि थर भर डहर कदीमी जंहिं वटि लाड़ उतर गहरल ॻाल्हियूं ॻोठ उन्हीं जा शोलन जहिड़ा शहर कदीमी गहरल जंहिं वटि पंहिंजूं माखियूं आहिनि जंहिं वटि पंहिंजा ज़हर जंहिंमें हिकिड़ो मस्त कलंदर झूले लालण लाल सदाई हिकिड़ो मस्त कलंदर झूले लालण लाल तंद तंबूरो ताणे हर को गाए वेठो जंहिं वटि कई शाह इनायत जे वटि कई शाह मक्तल माला माल सदाई काल पुछो के रस्ते भी आखिर कहिड़ो देस आ तुंहिंजो
मूं त चयो मां सिंधी आ सिंधड़ी जिंदड़ी देस आ मुंहिंजो हूअं त आदम ज़ादो आहियां हूअं त आदम ज़ादो आहियां जेको पायां वेस आ मुंहिंजो ॻाल्हि पुछो कंहिं रस्ते बि आख़िर कहिड़ो देस आ ने दादा दारे दादा दारे दादा दारे दा ने दादा दारे दादा दारे दादा दारे ने दादा दारे दादा दादा साईं सरदार छा ई ॻाल्हि कजे जी ज़बरदस्त। असां वधंदासीं ब्रेक जे तरफ़, मूंखे ब्रेक जो चयो वञे पियो, नंढो ब्रेक आहे, वरी वापसि अचूं था, कंटिन्यू कयूं था अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चवां थी सुबुह मेहरान प्रोग्राम में। ऐं मूं स्टार्टिंग में बि चयो त अॼु असां उमरकोट जूं ॻाल्हियूं कंदासीं, असां ॻाल्हियूं कंदासीं थर जूं मिठीअ जूं ॻाल्हियूं कंदासीं। सो असां वटि महिमान बि एतिरा ई मिठा एतिरा ई सुठा असां वटि महिमान मौजूदु आहिनि। अदा मां तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदसि, उमरकोट खां अव्हांजी वाबस्तगी आहे माशाल्लाह सां, ऐं मूंखे थोरो ॿुधाइजो उमरकोट कीअं आहे ऐं वरी उमरकोट खां हैदराबाद ईंदा आहियो त कीअं लॻंदो आहे? हिकिड़ा हूंदा आहिनि पीरीत जा पंध, उन में का बि हिकिड़ी जेका तकलीफ़ महसूसु थी उहा न थींदी आहे। बाक़ी उमरकोट जी असांजो पंहिंजो शहर आहे, उन जी छा हीअं त सिंध पूरी जी छा ॻाल्हि कजे, सारी सिंध पीरीअ जो पाछो, पर उमरकोट बि उन्हनि में हिकु आहे। त उते जेके शख़्सियात आहिनि ऐं जिन्हनि सिंध सां वाबस्तगी पंहिंजे कल्चर सां वाबस्तगी रही, जंहिंमें हलीम बाग़ी खां वठी चाचा जिमंदर बदर ताईं उस्ताद शफ़ी फ़कीर आहे, मुंहिंजो उस्ताद नज़र मोहम्मद रामसरियो आहे, काफ़ी अहिड़ा सिंध खे ॾिना पुट। ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं क़दीमी शहर आहे, इन करे असां पंहिंजे शहर सां त हर कंहिंजी पंहिंजी ज़बरदस्त। वाह, हा बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही चयो। अच्छा फ़कीर अहमद फराज़, तव्हां ॻायो त सुठो था, पर माशाल्लाह सां तव्हांजो ॻाल्हाइण जो अंदाज़ बि ॾाढो सुठो आहे। मां अक्सर ईअं महसूसु कंदी आहियां, ईअं ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त बि आहे त जेके रागी हूंदा आहिनि उहे घटि ॻाल्हाए सघंदा आहिनि। ऐं मां इहो पंहिंजे न प्रोग्राम्स में ॾाढो घणो हिन ॻाल्हि खे न तजुर्बे में आंदो आहे। मां अव्हांजी तरफ़ अचणु चाहींदसि दौलत राम खत्री साहिबु, जेकॾहिं उमरकोट जी ॻाल्हि थिए थी, मिठी जी ॻाल्हि थिए थी, बेसिकली थर जी ॻाल्हि थिए थी, ऐं जीअं अदाब चयो आहे हसन दर्स सिंध जो अलबेलो शाइर जंहिं चयो आहे त सारी सिंध पीरीअ जो पाछो। वरी असां थोरो मौसीक़ी जी तरफ़ वापसि अचूं था। मौसीक़ी कीअं लॻंदी आहे ऐं मौसीक़ी खे भला कीअं हुजणु खपे असांजे समाज में? बेसिकली असांजे हिन समाज में ज़ाहिर मौसीक़ी जेका हिकिड़ी काइनात जी हिकिड़ी अहिड़ी तख़लीक़ आहे जंहिंसां असां सभई प्यार कयूं था। ऐं थर लाड़पट ऐं नारो जेको हीउ असांजो जेको इलाइक़ो आहे, इन जी जेकॾहिं तव्हां मौसीक़ी ॾिसंदो, आर्ट ॾिसंदो, त हीअ जेके ख़िता जेके आहिनि इहे मौसीक़ी जे हवाले सां, आर्ट जे हवाले सां हिकिड़ो रिच ख़िता आहिनि। ऐं आर्ट मौसीक़ी अदब जे हवाले सां जेकॾहिं ॾिसंदो, जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त ॿिनि ख़ितनि जी भेट में हीअ जेके ख़िता मूं ज़िक्र कया आहिनि, इन में तव्हांखे ख़ूबसूरत शाइर बि मिलंदा, इन ई माना जेके तव्हांखे ख़ूबसूरत तख़लीकार बि मिलंदा, इन ई ख़ितनि में माना तव्हांखे जेको आहे ख़ूबसूरत मौसीक़ार मिलंदा, ख़ूबसूरत रागी मिलंदा। ऐं उन्हनि सॼी दुनिया में पंहिंजी हिकिड़ी सुञाणप ठाही आहे। ऐं ख़ासि तौर ते उनजी जेका छाप रही आहे, ख़ासि तौर ते जेके थर जी ज़िक्र कयूं, असां उमरकोट जो ज़िक्र कयूं, असां जेको आहे लाड़पट जो जेकॾहिं ज़िक्र कयूं, त असांखे मां तमामु घणा जेके अनेक रंग जेके नज़र ईंदा ऐं मौसीक़ी जे हवाले सां। हा बिल्कुलु, असां उन खां बिल्कुलु असां कंपेयर नथा कयूं, पर हिकिड़ो माना जेको आहे हर खिते जो पंहिंजो रंग आहे, हिकिड़ो हर खिते जो पंहिंजो रंग आहे। पर ही खिता जेके आहिनि रिच रहिया आहिनि। ऐं ख़ासि तौर ते तव्हां मौसीक़ी जे हवाले सां तव्हां मूंखां सुवाल पुछियो। हक़ीक़त में मां मौसीक़ी जे हवाले सां त पुछणु चाहींदमि, हिते मां ऐड ज़रूरु करणु चाहींदमि, जिते सहूलियात न हुजनि, जिते माण्हू सर्वाइव कंदा हुजनि, उतां खां जेकॾहिं असांखे वॾा नाला मिलनि था त इहो ज़िक्र करणु बिल्कुलु बजा रहे थो। जी प्लीज़। मूं मौसीक़ी जो ज़िक्र पियो कयो त असां थियर जो ज़िक्र कंदुसि त हिकिड़ो जेको आहे हिकिड़ो उहो दौर हूंदो जंहिंमें मौसीक़ी जे हवाले सां असांजा जेके लोकल उते जेके फनकार या फनकाराऊं जेके हुयूं, उहे माना जेको अॻिते उभरी आयूं। माना हिकिड़ो इहो जेको आहे पाकिस्तान ठहिण खां पोइ जेको वारो दौर आहे, 50 ऐं 60 साल 50 ऐं 60 वारो जेको ॾहाको आहे, इन में माना जेको आहे माई निसी आहे, माई कसी आहे, जंहिंजो तव्हां नालो ई कोन ॿुधा हूंदा, ऐं उनखां पोइ माई भागी आहे, मोहन भगत आहे, या मुराद फ़कीर आहे, रजब फ़कीर जो जेको ॾाढो मुराद फ़कीर, ऐं उनखां पोइ माना जेको आहे
हिकिड़ा मुख़्तलिफ़ दौर आहिनि। हिकिड़ो उहो दौर हूंदो जंहिंमें माई निसी माई कसी उन्हनि पंहिंजो हिकिड़ो किरदारु निभायो मौसीक़ी जे हवाले सां। ॿिया उहे जेके आहे माना मोहन भगत माई भागी हुसैन फ़क़ीर बुढो फ़क़ीर माना टियों दौर उहो आहे जेको करीम फ़क़ीर सादिक फ़क़ीर शफ़ी फ़क़ीर जेके आहिनि इन्हनि माना जेको हिकिड़ो उहो बि उमरकोट सां तालुक़ु रखे थो, पर काफ़ी अहिड़ा कलाकार आहिनि या माना जेको आहे मिस्री डीपलाई। त इन्हनि कलाकारनि जेको आहे पंहिंजो हिकिड़ो निभायो। हाणे जेको दौर शुरू थियो आहे नई टही जो जेको दौर आहे, नई जेका जनरेशन आहिनि जंहिंमें तव्हां ॾिसंदो त रजब फ़क़ीर आहे ऐं नज़ाकत सादिक फ़क़ीर आहे, या माना जेको आहे तव्हां ॾिसंदो ज़वार फ़क़ीर आहे, अब्बास फ़क़ीर आहे। इहे सभई जेके कलाकार आहिनि, हीरो भगत आहे, जेके मुख़्तलिफ़ कलाकार आहिनि उन्हनि माना हिकिड़ो पंहिंजी हिकिड़ी छाप छॾी आहे। तव्हां ॾिसो माई भागी जंहिं अंदाज़ सां जेके लोकगीत ॻाया आहिनि ईअं सिंध में कंहिं न आहिनि ॻाया। सही। अच्छा, मां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कयो पिया। मां विच में ज़रूरु इहो अॼु जे प्रोग्राम में यादि करणु चाहींदमि मैडम नूर जहां खे, मलका तरन्नुम नूर जहां, उन्हनि खे हिकिड़ो लक़ब मिलियल हुयो। उन दौर में जॾहिं उन्हनि पंहिंजो नालो जोड़ो, यकीनन उहो दौर बि ॾाढो ॾुखियो रहियो। अॼु उन्हनि जी वरसी आहे, अॼु उन्हनि खे असां यादि कयूं पिया प्रोग्राम में, गॾो गॾु फोटोज़ बि हलंदा हूंदा। ऐं नूर जहां जो एॾो ख़ूबसूरत चहिरो कंहिंखे यादि न हूंदो, कंहिंखां विसरंदो। ऐं जॾहिं नालो ॿुधूं था नूर जहां, आम रूटीन में बि असां किथे नूर जहां नालो ॿुधंदा आहियूं त इमेज त मुंहिंजे ज़हन में त मैडम नूर जहां जो ठही वेंदो आहे। सो यस, अॼु उन्हनि खे यादि करण जो ॾींहुं आहे। उहे इंसान जेके पंहिंजूं बहितरीनु ख़िदमतूं सर अंजाम ॾियनि था, कंहिं बि मैदान में हुजनि, मौसीक़ी, फ़न, अदब, लिटरेचर, जंहिंजो बि कॉन्ट्रीब्यूशन आहे उहे बज़ाहिर यकीनन हिन फ़ानी जहान मां अब्दी जहान ॾे पंहिंजो उहो सफ़र तय कनि था, पर यादि हमेशह रहनि था। सो आपा खे अॼु असां यादि कयो प्रोग्राम में। यस प्लीज़। त माई भागी जेको आहे हिकिड़ो लोकगीतनि खे बुनियादु मुहैया करे ॾिनो। मोहन भगत जंहिं अंदाज़ सां लतीफ़ जूं वायूं ॻायूं आहिनि, उन पंहिंजे अबनि ॾाॾनि खां विरसे में मिलियल जेके लतीफ़ जूं जेके शाह लतीफ़ जूं जेके वायूं ॻायूं आहिनि, इहे ॿिए के कलाकार न आहियूं ॻायूं। बुढे फ़क़ीर जो जेको लोक रंग में जेको हुयो, या वरी माना जेकॾहिं आरिफ़ फ़क़ीर जो हुनजो जेको माना जेके लोकगीत आहिनि उहे तमामु उन दौर में तमामु घणा मशहूरु थिया। आरिफ़ फ़क़ीर उनखां पोइ माना जेको आहे असां उहे ॾिसूं था न, उन टाइम खां वठी हिन टाइम ताईं मौसीक़ी जी दुनिया में जंहिं बि पंहिंजो नालो ठाहियो न, हक़ीक़त में तमामु घणो निभायो आहे। असां तमामु यंग जेके बि असांजा रागी आहिनि जिन खे बि ॾिसूं था, ऐं उन्हनि खे यूथ एक्सेप्ट करे थी, यूथ जॾहिं एक्सेप्ट करे थी त यकीनन उहे हिकिड़ो पंहिंजो मक़ाम उहो जोड़े वठनि था। ख़ालिदा साहिबा जी तरफ़ मां अॻियां वधणु चाहींदमि। ख़ालिदा साहिबा, अव्हां खां पुछणु चाहींदमि कहिड़ा रागी घणा पसंदि रहिया आहिनि, या हिन दौर जा कहिड़ा रागी आहिनि जिन खे घणो ॿुधो था? मूंखे अलन फ़क़ीर वणंदो आहे, आबदा परवीन, ऐं हिन वक़्तु आबदा परवीन ॿुधंदी आहियां। शफ़ी फ़क़ीर वणंदो आहे, बरकत फ़क़ीर। सही। त इहे जाम सुठा लॻंदा आहिनि। ज़बरदस्त। अच्छा, ऐं राइटर्स जे हवाले सां बि पुछणु चाहींदमि। अदब में तमामु वॾा नाला रहिया आहिनि, तव्हां ख़ुदि लिखो थियूं। यकीनन हिकु लिखंदड़ जेसीं ताईं सुठो पढ़े नथो तेसीं ताईं त उनजो मुतालो सुठो न आहे त उहो सुठो लिखी नथो सघे। कहिड़नि अदीबनि खे घणो पढ़ियो आहे ख़ालिदा? अमृता प्रीतम। अमृता प्रीतम खे घणो पढ़ियो आहे। शाइरा, पाण ॾाढी ख़ूबसूरत शाइरा रहियूं आहिनि। फ़हमीदा रियाज़ खे यकीनन पढ़ियो हूंदो। फ़हमीदा रियाज़, अमृता प्रीतम ऐं नूरुल हुदा शाह। उनजूं त कहाणियूं यकीनन पढ़ियूं, कंहिं न पढ़ियूं हूंदियूं। नूरुल हुदा शाह साहिबा जूं। नूरुल हुदा शाह खे मूं घटि पढ़ियो आहे। अच्छा अच्छा। हा, मूं फ़हमीदा रियाज़ खे पढ़ियो आहे, अमृता प्रीतम खे पढ़ियो आहे, खलील जुबरान खे पढ़ियो आहे। अच्छा, शाइरनि खे ऐं शाइराउनि खे तव्हां घणो पढ़ियो आहे? सही आहे। ऐं उन खां अलावा का शाइरी आहे हिन वक़्तु, या का अहिड़ी शाइरी यादि आहे जेका अव्हां ॿुधायो ऐं ॿुधणु चाहींदसि? कॾहिं कॾहिं वरी इहो सवाल बि कंदी आहियां, शरारती अंदाज़ में बि इहो सवाल कंदी आहियां त कहिड़ी शाइरी शाइर खे या शाइरा खे पसंदि घणी अचे थी, साम्हूं खां जवाबु मिलंदो आहे त हाणे असांजो जेको आहे सो कहिड़ी चूज़ कयूं? शाइरियूं त सभु ख़ूबसूरत लॻंदियूं आहिनि। मां सम्झां थी दौलत राम खत्री साहिब खां जेकॾहिं मां इहो सवाल पुछंदसि त अव्हांखे कहिड़ी शाइरी पंहिंजी पसंदि आहे, त अव्हां चूंड न करे सघंदा हूंदा। बिल्कुलु जी, असां इंतज़ारु कयूं पिया आदि ख़ालिदा जेको आहे सिलेक्ट करे त असां हुनजी शाइरी ॿुधूं। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त ख़्याल अचानक सां ज़हन में तरी अचनि। हा बिल्कुलु। ऐं इहो जेको आहे सो ॾात आहे न, पोइ कीअं मोबाइल में सेव करे वठंदा हूंदव? न, ॾात माना जेका आहे न कुदरती तौर ते हिकिड़ी मिलियल हूंदी आहे। जीअं साईं तव्हां चयो, ॾात जे ॾह में राति थियणी न आहे, गीत संगीत जी मात थियणी न आहे। सो जेके माण्हू फितरत सां मोहबत कनि था उहे असल ॾातधाणी हूंदा आहिनि। जी जी बिल्कुलु बिल्कुलु ईअं आहे। जी ख़ालिदा साहिबा। वरी पोइ उर्दू नज़म आहे,
हमारी दिल की सल्तनत पे, हमारी दिल की सल्तनत पे जो तख्त नशीं शख्स था, जब वो उठा तो हमने तख्त ही उलट दिया। हाँ हाँ वाह वाह। कमाल। कितने अरमान सुरनगो हुए, कितने अरमान सुरनगो हुए, कितनी ख्वाहिशें आज भी सरापा एहतजाज हैं। वाह। अपनी आँखों को समंदर बनाया, अपनी आँखों को समंदर बनाया, जबरा मासूम ख्वाहिशों को हमने बेदर्दी से रूंधा। उनकी आवाज़ को हमने आंसुओं की लहरों में क्या खूब डुबोया था। वाह। एक शख्स की खातिर हमने खुद को चंगेजी सुफत से भी नीचे गिराया था। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं ख़ालदा मां खां इहो पुछणु ज़रूरु चाहींदसि त कीअं आमद त हूंदी आहे यकीनन, ख़्यालात ख़ूबसूरत थी सघनि था, उन वक़्तु ई लिखणु वेही रहंदा आहियो? हाँ, उन वक्त ही चवां थी न त कॾहिं किथे तो उन वक्त ही, न त पोइ थोरी देरि खां पोइ उहो ख़्याल ई ज़हन मां निकिरी वेंदो आहे त पहिरीं छा हो मुंहिंजे ज़हन में। बिल्कुलु ईअं ई आहे ख़्यालात, जेकॾहिं उन्हनि खे तव्हां हा उन्हनि खे नथा संभालियो त पोइ ईअं ई पखियुनि वांगुरु, बिल्कुलु तव्हां सही चयो त ईअं ई ख़्यालात उॾरी वेंदा आहिनि। अच्छा, जीअं असां वधंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़, नंढिड़ो ब्रेक आहे, वरी वापसि अचूं था, कंटिन्यू कयूं था अवां जो पंहिंजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी। सुबुह मेहरान प्रोग्राम में नंढिड़ो ब्रेक हुयो, असां वापसि अची चुका आहियूं ऐं जीअं असां वधंदासीं गीत जी तरफ़। सो अवां जी तरफ़ अचणु चाहियां पई, छा ॿुधाईंदव, छा सिलेक्टेड आहे? साईं सभिनी खे हिकिड़ो ख़ूबसूरत गीत अदल सुमरो साहब जो गज़ल आहे। वाह 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 वाह, ज़बरदस्त। मुंहिंजो उस्ताद नज़र मोहम्मद रामश्री मरहूम जी कंपोजिशन आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त, एॾा ख़ूबसूरत ख़ूबसूरत नाला अॼु तव्हां काउंट कया आहिनि असांजे प्रोग्राम में। सगमदनि सनि धम पद गम रे सा, जज़बन खे जगायण घुर्जे, जज़बन खे जगायण घुर्जे, खुशबू खे फैलायण घुर्जे, खुशबू खे फैलायण घुर्जे, जज़बन खे जगायण घुर्जे, जज़बन खे जगायण घुर्जे। रंज रुसामा थींदा रहंदा, सागा मदनि सनि धम पद गम रे सा, रंज रुसामा थींदा रहंदा, पंहिंजन खे परचायण घुर्जे, पंहिंजन खे परचायण घुर्जे, जज़बन खे जगायण घुर्जे, जज़बन खे जगायण घुर्जे। रोज़ अचो मेहमान थियनि था, रोज़ रोज़ अची मेहमान थियनि था, दर्दन खे समझायण घुर्जे, दर्दन खे समझायण घुर्जे,
जज़्बन खे जगाइण घुर्जे जज़्बन खे जगाइण घुर्जे खुशबू प्यार मोहब्बत वारी वाई प्यार मोहब्बत वारी वाई गलिया गलिया में गायण घुर्जे गलिया गलिया में गायण घुर्जे जज़्बन खे जगायण घुर्जे जज़्बन खे जगायण घुर्जे खुशबू खे फैलायण घुर्जे खुशबू खे फैलायण घुर्जे जज़्बन खे जगायण घुर्जे जज़्बन खे जगायण घुर्जे घुर्जे जज़्बनि खे जाॻाइणु घुर्जे वाह ज़बरदस्त कमाल ख़ूबसूरत ऐं अॼु तव्हां ॾाढा ख़ूबसूरत नाला असांजे प्रोग्राम में काउंट कराया आहिनि शुरूआति तव्हां शेख अयाज़ खां कई आहे ऐं हीअ ज़बरदस्त तव्हां जेको आहे सिलेक्शन अव्हांजी बेंजो ॾाढो ख़ूबसूरत महसूसु थिए पियो त बेंजो प्ले थिए पियो हिन तरफ़ ढोलक बेहद ख़ूबसूरत महसूसु थिए पियो अव्हां पहिरियां खां जेॾीमहिल थोरो थोरो एड करियो पिया विच विच में उहो महसूसु थिए पियो ॾाढो ज़बरदस्त हिकिड़ो कॉम्बिनेशन आहे ऐं सभिनी जो त जिते अदब वारा वेठा हूंदा आहिनि उते अदब जी ॻाल्हि हलंदी आहे अवां शाइर उहा शाइर सभई शाइर अची गई ख़ैर मुंहिंजे इंट्रोडक्शन में वो शाइरा त कॾहिं मां एड न कयो आहे पर हा मां हमेशह चवंदी आहियां त ख़यालात ख़ूबसूरत थी सघनि था सो उन्हनि खे कॾहिं कॾहिं सहेड़बो आहे त सुठी शइ हिकिड़ी साम्हूं अची वेंदी आहे अच्छा अव्हां खां मां पुछणु चाहींदसि त जॾहिं म्यूज़िक सम्झ में बि ईंदो आहे न त वधीक ख़ूबसूरत लॻंदो आहे ईअं ई कमु जॾहिं सम्झ में ईंदो आहे त करणु सुठो लॻंदो आहे अव्हां कीअं इंजॉय कंदा आहियो पंहिंजे कम खे छो त केमिस्ट्री सॼी उहा जेको आहे न अंडरस्टैंडिंग वारी ॻाल्हि आहे हिकिड़ो एज़ ए आर्टिस्ट वारो आहे आर्ट सां प्यारु करण वारो माण्हू आहियां त ज़ाहिर आहे हिकिड़ो आर्टिस्ट जी जेका दिलि हूंदी आहे उहा हिकिड़ो नरम दिलि हूंदी आहे ऐं उहो आर्ट सां जॾहिं उहो मोहबत करे थो लिखे थो पढ़े थो त ज़ाहिर आहे उनजो जेको हिकिड़ो वसी कैनवास आहे ऐं उन वसी कैनवास में हू मूसीक़ी सां जेको आहे उहो बि उनजो टच हूंदो आहे माना जेको लिखण पढ़ण जे हवाले सां कहाणियुनि सां मां शाइरी सां मतिलबु त इहो हिकिड़ो जेको आहे हिकिड़ो संगम आहे हिकिड़ो अदब जो हिकिड़ो गुलदस्तो आहे अदब जो हिकिड़ो गुलदस्तो आहे तख़लीक़ माना जेको आहे आर्ट जो हिकिड़ो ख़ूबसूरत संगम आहे ऐं उन में मतिलबु त आउं पंहिंजो पाण खे फिट महसूसु कंदो आहियां बनस्बत जेको आहे हिकिड़ो केमिस्ट्री जे ज़बरदस्त जी सवाल त मूं वटि खोड़ सारा आहिनि पर मां चाहींदसि त पहिरीं शाइरी ॿुधूं अदी ख़ालिदा पहिरीं अव्हां खां ॿुधूं था शाइरी पोइ वरी दौलत राम खत्री साहब खां असां ॿुधंदासीं सिंधी जो नज़म आहे तूं छा ॼाणे लफ़्ज़नि मां तूं छा ॼाणे लफ़्ज़नि मां तूं छा ॼाणे तिन दर्दनि खे जंहिं मां शाइर गुज़रे थो जंहिं मां शाइर गुज़रे थो वाह वाह ज़बरदस्त राति सॼी ॾंज ॾे थी ॾींहुं बि नांग वांगुरु ॾंगे थो वाह वाह पेट बुखायल ॿारड़ो रोज़ मूंखां हर हर पुछे थो तूं शाइर आहीं गीत लिखे थी तूं शाइर आहीं गीत लिखे थी छो न मुंहिंजे लाइ कागज़ ते हिकिड़ी का मानी चिटीअ थी मूंखे पढ़ण न ईंदा आहिनि लिखियल लफ़्ज़ तुंहिंजा सारा मूंखे पढ़ण न ईंदा आहिनि लिखियल लफ़्ज़ तुंहिंजा सारा सुञाणी वेंदसि तुंहिंजे हथ सां चिटियल कागज़ ते मानी उन कागज़ खे पंहिंजे घर जे भित ते लॻाईंदुसि उन कागज़ खे पंहिंजे घर जे भित ते लॻाईंदुसि जंहिं वक़्तु वेलो ईंदो मां उन कागज़ खे तकींदुसि तुंहिंजो चिटियल लोलो खाई त न सघंदुसि उन ते पंहिंजा हथड़ा फेरे चपन सां उनखे चुमंदुसि मां बुखायल ॿार जी महबूब मानी आहे बुखायल ॿार जी महबूब मानी आहे हुनजे महबूब ते लिखंदे मुंहिंजा हथ ॾकनि था हुनजे महबूब ते लिखंदे मुंहिंजा हथ
ॾकनि था हुन जी मासूम ख़वाहिश ते मूंखे केतिरा ॾंग लॻनि था तूं छा ॼाणे उन दर्द खे जंहिंमां शाइर गुज़रे थो। तूं छा ॼाणी हुन दर्द खे जंहिंमां शाइर शाइर गुज़रे गुज़रे थो। वाकई बिल्कुलु वाकई मां पहिरीं बि इहा ॻाल्हि कोट कई न त उमरकोट सां वाबस्तगी हुजे थर सां वाबस्तगी हुजे ऐं हुतां जी शाइरा या हुतां जो शाइर हुतां जो दर्द न ॻाए इहो पॉसिबल कोन आहे। मां दौलतराम खत्री साहिबु अव्हां जी तरफ़ अचणु चाहींदमि, अव्हां छा ॿुधाईंदव? हींअर वेझड़ माज़ी में जेको आहे कारूंझा जो इशू जेको हाइप थियो आहे जी हा त मूं कारूंझा ते लिखियो आहे ज़बरदस्त। ऐं हिकिड़ो नज़म आहे पाणीअ ते त असां ॿुधोसीं, सिंधूअ ते असां ॿुधोसीं, हाणे कारूंझा ते हथ हथनि में ॾेई पंहिंजो पाण मल्हायूं, वाह हथ हथनि में ॾेई पंहिंजो पाण मल्हायूं, अचो अचो साथियो कारूंझर बचायूं, अचो अचो साथियो कारूंझर बचायूं, वाह वाह। उथो उथो साथियो कारूंझर बचायूं, सदियनि जी तारीख़ आहे मुंहिंजो कारूंझर, बिल्कुलु सदियनि जी तारीख़ आहे मुंहिंजो कारूंझर, सारदरो ऐं कासबो आहे सूंह नगर, बिल्कुलु सारदरो ऐं कासबो आहे सूंह नगर, अक़ीदतनि ऐं मोहबतनि जा गॾिजी गीत ॻायूं, वाह वाह। उथो उथो साथियो कारूंझर कारूंझर बचायूं। बचायूं। भोडेसा जी हिन भूअं खे, भोडेसा जी हिन भूअं खे तूं कीअं उजाड़े सघंदे, सही बिल्कुलु ठीकु। कारूंझर जी हिन सूंह खे तूं कीअं उजाड़े सघंदे, वाह वाह। भोडेसर जी हिन भूअं खे तूं कीअं उजाड़े सघंदे, कारूंझर जी हिन सूंह खे तूं कीअं उजाड़े सघंदे, हर तरफ़ रूपलो जागी पवंदो, हर तरफ़ रूपलो जागी रूपलो पवंदो। कोली, जी हा हर जी हा। तरफ़ रूपलो जागी पवंदो, हर तरफ़ रूपलो जागी पवंदो, घर घर पैगाम ही पहुचायूं, वाह वाह। उथो उथो साथियो कारूंझर कारूंझर बचायूं, बचायूं, ज़बरदस्त। धरती जे गीतनि जियां आहे सदा अमर, वाह धरती जे गीतनि जियां आहे सदा अमर, दौलत जी दिलि पियो मोहे फितरत जो हसीन मंज़र, वाह वाह। दौलत जी दिलि पियो मोहे फितरत जो हसीन मंज़र, खतरी जी दिलि पियो मोहे फितरत जो हसीन मंज़र, मज़ामत जी लाट ॿारे सॼी क़ौम खे जॻायूं, मज़ामत जी लाट ॿारे सॼी क़ौम खे जॻायूं, उथो उथो साथियो कारूंझर बचायूं, उथो उथो साथियो कारूंझर बचायूं, अचो अचो साथियो कारूंझर बचायूं, सेव कारूंझर। वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढो ज़बरदस्त। ऐं यकीनन थरियाणी ते हिकिड़ो चारि सिटूं आहिनि। ओके ओके। आऊं जो थरियाणी आहियां धरती धणियाणी आहियां, वाह आऊं जो थरियाणी आहियां धरती धणियाणी आहियां, वक़्त जा सितम ऐं मां अंदर खां उजाणी आहियां, वाह वाह। वक़्त जा सितम ऐं मां अंदर खां उजाणी आहियां, पाणी फुड़े लाइ अॼु आऊं छो भला धिकाणी आहियां, वाह पाणी फुड़े लाइ अॼु आऊं छो भला धिकाणी आहियां, थर भिटनि में आऊं हिकिड़ी दर्द कहाणी आहियां, थर भिटनि में आऊं हिकिड़ी दर्द कहाणी आहियां, थर भिटनि में आऊं हिकिड़ी दर्द कहाणी आहियां, आऊं जो थरियाणी आहियां धरती धणियाणी, आऊं जो थरियाणी आहियां धरती धणियाणी आहियां, वाह वाह ज़बरदस्त, कमाल कमाल, ख़ूबसूरत बेहद ख़ूबसूरत। ख़ालिदा साहिबा अव्हां खां पुछणु चाहींदसि, हिकु माउ बि आहियो ऐं हिकु औरत, यकीनन हसास, तमामु बेहद हसास, ऐं जेकॾहिं उहा आर्टिस्ट हुजे, जेकॾहिं उहा शाइरा हुजे, दर्द खे उहा ॼाणींदी हुजे, दर्द खे सम्झंदी हुजे, इन समाज जे सूरनि खे सम्झंदी हुजे, ऐं हर तरह सां उहा जेको आहे सो हिन समाज में किथे न किथे उन्हनि शयुनि खे यकीनन पंहिंजी ज़ुबानी रद्द करे थी, किथे पंहिंजे दिलि में उहा इक़रार करे थी, ऐं किथे पंहिंजो पाण खे अनफिट सम्झे थी, उन समाज में हिकु औरत जेका आज़ादु ख़्यालु हुजे, उनजो सर्वाइव करणु ख़ालिदा छा था सम्झो केतिरो ॾुखियो आहे? औरत जे लाइ जेकॾहिं उनजो घर उनजो साथ ॾिए थो न, त पोइ उहो ॿाहिरि भले केतिरो बि उन्हनि जो हुजे न, त उन्हनि सां उहो जंग करे सघे थी, पर जॾहिं हुनखे पंहिंजे घर खां आज़ादी नथी मिले ऐं घर में पाबंदी लॻाई वञे थी, औरतुनि खे अॻिते नथो आंदो वञे, त उन्हनि खे तालीम ॾियारी नथी वञे ऐं नियाणियुनि खे नथो अॻिते, त पोइ उहो पाण खे कमज़ोर सम्झणु शुरू थी करे। ऐं हालांकि औरत कमज़ोर न आहे, औरत मर्द ॿई इंसान आहिनि, ॿिन्हिनि में हिकु जेतिरियूं ई ज़हन में वेही रही वेंदो आहे त हूअ कमज़ोर आहे, उन करे मर्द हुन ते हावी हुजे थो, ऐं हुनखे ॿाहिरि जेकॾहिं मौक़ा मिले, जिते जिते औरत खे मौक़ा मिलिया आहिनि न, त हुन पाण मल्हायो आहे, कहिड़ी फील्ड में हुजे न।
अदब हुजे इन या ॻाल्हि ॿी सां त कंहिं इनकार पाण करे नथा सघूं न। औरत खे सिर्फ़ एम्पावर्ड करण जी हा, ज़रूरत ज़रूरत आहे। आहे। अव्हां जो पंहिंजो न्याणियूं, अव्हां जा पंहिंजा बच्चा, अव्हां जो पंहिंजूं घेरूं, उन्हनि खे सिर्फ़ एम्पावर्ड करण जी ज़रूरत आहे। उन्हनि खे सिर्फ़ हिकिड़ी सुठी तरबियत जी ज़रूरत आहे, अव्हां जी सपोर्ट जी ज़रूरत आहे। ऐं पोइ अव्हां पाण ॾिसंदव त उहे अव्हांखे पंहिंजो केतिरो न ख़ूबसूरत फ्यूचर ठाहे ॾेखारे सघनि थियूं। अच्छा हालदा, मां इहो ज़रूरु पुछणु चाहींदसि त छा था सम्झो त मुख़्तलिफ़ सिन्फ़ूं त आहिनि न, ऐं अव्हां जंहिं बि सिन्फ़ ते लिखो था, औरत जे लाइ छा मुश्किलातूं रहनि थियूं? औरत जे लाइ मुश्किलातूं मुंहिंजे ख़्याल में हिन वक़्तु एतिरियूं कोन आहिनि। औरत आज़ादी सां जेको चाहे थी न उहो लिखी सघे थी। सही। अॻिए दौर में थी सघे थो हुजे, पर हिन वक़्तु लिखंदड़नि जे लाइ भला समाज छा थो घुरे, समाज जी घुर्ज छा आहे? समाज हिन वक़्तु मज़ामत घुरे थो, जेका असां वटि तमामु हाणे घटिजी वई आहे। जेका पहिरीं दौर में मज़ामत हुई, असां सर्वेश जावली हो, इब्राहिम मुंशी हो ऐं हाफ़िज़ निज़ामानी। सही। नंढो सवाल इहो हिन अव्हां खां बि करणु चाहींदमि, छो त वक़्त जूं घड़ियूं बिल्कुलु बि मूंखे घणो टाइम नथियूं ॾियनि, इजाज़त नथियूं ॾियनि। असांजो समाज हिन वक़्तु छा थो चाहे, छा घुर्ज आहे असांजे समाज जी? हिकिड़ो अदीब, हिकिड़ो दानिश्वर, हिकिड़ो इंटेलेक्चुअल, हिकिड़ो शाइर, उहो छा कॉन्ट्रीब्यूट करे सघे थो? ॾिसो, हिन वक़्तु ज़रूरत इहा आहे त असांजो जेको शाइर अदीब आहे उन ते तमामु घणियूं ज़िम्मेवारियूं आहिनि, ऐं उन्हनि ज़िम्मेवारियुनि खे निभाइण लाइ हिकिड़ी वक़्त जी तक़ाज़ा इहा बि आहे त हू असांखे पंहिंजे हर फ़र्द खे, चाहे समाज जो जेको बि इंटेलेक्चुअल माण्हू आहे, उनखे पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु करणु घुरिजे। ऐं ख़ासि तौर ते जॾहिं नियाणियुनि जी ॻाल्हि थी कजे त माना असांजो जेको समाज आहे एतिरो एडवांस न आहे, उते असांखे माना एडुकेशन जी ज़रूरत आहे, अवेयरनेस जी ज़रूरत आहे। असांखे माना जेको आहे नियाणियुनि जी तइलीम ते जेको ध्यानु ॾियणु खपे, ऐं ख़ासि तौर ते अवेयरनेस पैदा करणु खपे त असां माना जेको आहे समाज खे हिकिड़ो जेको बहितरीनु माहौल लाइ कीअं था वठी सघूं। असां माना पंहिंजे नौजवान खे जेको आहे कहिड़ो माहौल था ॾेई सघूं, असां पंहिंजे नियाणियुनि खे कहिड़ो माहौल था ॾेई सघूं, त उनजो सॼो दारोमदार हिकिड़ो एडुकेशन सां आहे। त वधि में वधि मुंहिंजो सिंध जे माण्हुनि खे इहो पैगाम हूंदो त पंहिंजे नियाणियुनि खे पढ़ायो ऐं पंहिंजो जेको आहे नौजवाननि खे ग्रूमिंग कयो। ज़बरदस्त जी, ख़ूबसूरत। ऐं मां इहो चवणु ज़रूरु चाहींदसि त इंडिविजुअल पर्सन सम्झी, आज़ादु इंसान सम्झी अव्हां पंहिंजे बच्चनि जी उन तरह जे कॾहिं तालीम ऐं तरबियत ते फोकस्ड रहंदव त पोइ असां पंहिंजे घर खां उहा तब्दीली जेकॾहिं चाहियूं था शुरू थिए त उनजो जेको बेसिक मेन पॉइंट आहे उहो इहो ई आहे त तरबियत जेका आहे उहा जॾहिं तव्हां नियाणी आहे या पुटु आहे, हिकु आज़ादु इंसान सम्झी उनखे उन ई तरह कंसीडर कयो। लास्ट में मां मैसेज जी तरफ़ वधणु चाहींदमि। मूं बिल्कुलु लास्ट में इहो मेंशन बि कयो ऐं चवंदी आहियां त वक़्तु असांखे इजाज़त वधीक न ॾींदो आहे। सो यस, मैसेज छा आहे अव्हांजो? मुंहिंजो मैसेज इहो आहे त असांजो जेको नौजवान आहे, ठीकु आहे, हू पंहिंजे हर फील्ड में पंहिंजे मुस्तक़बिल लाइ सोचे, महिनत करे ऐं महिनत ज़रिए अॻिते वधे। ऐं उनखां पोइ ज़रूरत इहा आहे त हू माना जेको आहे सिंध जा जेके इशूज़ आहिनि, जेके क़ौमी इशूज़ आहिनि, उन ते बि माना जेको आहे उहो उनखे तहरीक वठणु खपे। ऐं जेको आहे असांजो जेको जंहिं सिंध जे लेवल ते पहुतल आहे, सिंध जंहिं स्टेज ते पहुतल आहे, उन ते असांखे सोचणु घुरिजे त माना हाणे उहो वक़्तु न आहे जो असां माठ करे वेही रहूं। हिकिड़ी मज़ामत जी चुड़ंग दुखाणी आहे ऐं उहा चुड़ंग असांजे नौजवाननि जे किरदार सां जुड़े थी। जॾहिं असांजो नौजवान तहरीक वठंदो त यकीनन असां माना जेको आहे सिंध लाइ को सुहिणो वाह वरी। बहितरीन, ज़बरदस्त, तव्हांजो तमामु ख़ूबसूरत मैसेज। आई एम वेरी मच थैंकफुल टू यू। तव्हां आयो, महिरबानी। बेशक वो अयाज़ मेले जे करे ई तव्हां हैदराबाद में आयो, पर असांजे अङण ते तव्हां आयो, तव्हां असांजे अङण जी सूंहं बणिजो। जी ख़ालिदा मुनीर साहिबा, अव्हां खां लास्ट में मैसेज वठंदमि, छा मैसेज आहे? मुंहिंजो मैसेज आहे वालदेन जे लाइ त पंहिंजे नियाणियुनि ते एतबार कनि, उन्हनि खे अॻिते आणीनि, उन्हनि खे मौक़ो ॾियनि, उहे अॻिते अचनि, उन्हनि ते एतबार कनि, उन्हनि जो दोस्त बणिजी रहनि। ऐं उन्हनि सां जेको कॾहिं ॿार को मसइलो थिए थो त उन्हनि सां नियाणियुनि सां एतिरो माना वेझिड़ाक हुजे जो उहे झझक महसूसु न करे। जेकॾहिं ॿारनि सां को मसइलो थिए थो त उहो पंहिंजे वालदेन खे ॿुधाए, पर ईअं न आहे त उन्हनि खे बंदि कजे। इहो हल कोन्हे त उन्हनि खे कोटनि में बंदि करे असीं केसि ताईं वेंदासीं। उन करे मुंहिंजो नियाणियुनि जे जेके वालदेन आहिनि उन्हनि जा मैसेज आहे, पंहिंजे नियाणियुनि खे तालीम ॾियारियो ऐं उन्हनि ते एतबार करे, उन्हनि ते एतमाद करे, उहो अव्हां सां धोखो। ख़ूबसूरत जी, ख़ूबसूरत, बेहद ख़ूबसूरत तव्हांजो मैसेज। लास्ट में पूरी टीम मुंहिंजी चाहींदी आहे त असां सुबुह मेहरान जे लाइ कॉमेंट्स वठूं। सो तव्हांजा छा कॉमेंट्स हूंदा? इंतहाई ज़बरदस्त प्रोग्राम, ऐं हिन प्रोग्राम जेको आहे मूंखे हिकिड़ो नओं उत्साह ॾिनो आहे। ऐं आउं इहो सम्झां थो
त माना असांजो जेको जेको ही नओं टैलेंट जेको मुतारफ़ थियो आहे, नओं हिकिड़ो किरदारु मुतारफ़ थियो, हिकिड़ो नौजवान आहे ऐं जंहिं लाइ शेख हयात चयो त ॻाढ़ा गबरू सिंध जा तूं ई मुंहिंजो ख़्वाबु, तूं ई आहे जवाबु सदियुनि जे सुवालनि जो, तूं असांजे सदियुनि जे सुवालनि जो जवाबु आहीं ऐं असांजूं जेके नेक तमनाऊं असांजे हिन टैलेंट ॾांहुं, असांजे हिन फ़क़ीर फराज़ ॾांहुं आहिनि त ही मुस्तक़बिल में हिकिड़ो ज़बरदस्त सिंगर थी उभरंदो। इंशाल्लाह जी इंशाल्लाह। ख़ालिदा मुनीर साहिबा सुबुह मेहरान में अची करे कीअं लॻो, छा कमेंट्स ॾींदव? तमामु सुठो लॻो ऐं अवां सां मिली बि सुठो लॻो ऐं सुबुह महिरान जो प्रोग्राम सुठो लॻो ऐं पंहिंजी सुबुह जी शुरूआति माशाल्लाह ख़ुशगवार मूड में थी सुठो लॻो। थैंक यू सो मच तव्हां आयो ऐं शुक्रगुज़ार आहियां मुंहिंजे वक़्त जी। अवां मूंखे चयो हुयो त मां सुबुह मेहरान में शरीक थियणु चाहींदसि ऐं पोइ उमरकोट वञणु चाहींदसि, त मूंखे हिन ॻाल्हि जी ॾाढी ख़ुशी थी। ॿिन्हिनि महिमाननि जी आउं शुक्रगुज़ार आहियां ऐं जी हिन तरफ़ फ़क़ीर अहमद फराज़ असां लास्ट में तव्हां खां ॿुधंदासीं। ऐं सभिनीनि जी मां शुक्रगुज़ार आहियां, तव्हां आयो प्रोग्राम में, तव्हां वक़्तु ॾिनो, खोड़ सारियूं दुआऊं नेक तमन्नाऊं मुंहिंजे फ्यूचर जे लाइ। ऐं मां लास्ट में अव्हां खां ज़रूरु पुछणु चाहींदमि, उमरकोट मां आया आहियो, अची करे कीअं लॻो? तमामु बहितरीनु ऐं इन प्रोग्राम में अची, छो त जेका बहितरीनु कोशिश हूंदी आहे उहा सभ खे वणंदी आहे। बिल्कुलु असां ते दौलत राम साहिब जो माइन आहे ते ज़बरदस्त जी ज़बरदस्त। नाज़रीन थैंक यू सो मच नाज़रीन, असां अव्हां खां मोकिलाईंदासीं हींअर बिल्कुलु बि असां वटि टाइम न आहे। तव्हां पंहिंजी दुआउनि में भरपूर असांखे यादि रखिजो ऐं इंशाल्लाह सुभाणे वरी पाण गॾु आहियूं। अल्लाह निगहबान। वेंदे जी असां ख़ूबसूरत कुझु अव्हां जे लाइ छॾींदा वेंदासीं ऐं आवाज़ हूंदो फ़क़ीर अहमद फराज़ जो। जी अब कोई सौदा कोई जुनू भी नहीं, मगर करार से दिन कट रहे हो यूं भी नहीं, लबो जहन भी मिला गुफ्तगू का फन भी मिला, मगर जो दिल पे गुजरती है कह सकूं भी नहीं, फराज जैसे दिया कुर्बत हुआ चाहे वो पास आएगा तो मुमकिन है मैं रहूं भी नहीं, चंगो वरस्टी अलविदा, चंगो वरस्टी अलविदा, चंगो वरस्टी अलविदा, चंगो वरस्टी अलविदा, भूल भी न कॾहिं हिकिड़ी अदा, भूल भी न कॾहिं हिकिड़ी अदा, भूल भी न कॾहिं हिकिड़ी अदा, चंगो वरस्टी अलविदा, चंगो वरस्टी अलविदा, चंगो वरस्टी अलविदा, चंगो वरस्टी अलविदा। हॉस्टल जे पहर पोए में हॉस्टल जे पहर पोए में काफ़ी सारा ख्वाब लथा, चंगो वरस्टी अलविदा, काफ़ी सारा ख्वाब लथा, चंगो वरस्टी अलविदा, भूल भी न कॾहिं हिकिड़ी अदा, भूल भी न कॾहिं हिकिड़ी अदा, भूल भी न कॾहिं हिकिड़ी अदा, चंगो वरस्टी अलविदा, चंगो वरस्टी अलविदा, चंगो वरस्टी अलविदा, चंगो वरस्टी अलविदा। फिकर पही जा फैकल्टी में, फिकर पही जा फैकल्टी में, याद वरी वरी ईंदा, चंगो वरस्टी अलविदा, याद वरी वरी ईंदा, चंगो वरस्टी अलविदा, भूल भी न कॾहिं हिकिड़ी अदा, भूल भी न कॾहिं हिकिड़ी अदा, भूल भी न कॾहिं हिकिड़ी अदा, चंगो वरस्टी अलविदा, चंगो वरस्टी अलविदा, चंगो वरस्टी अलविदा, चंगो वरस्टी अलविदा। ईअं लॻो पए असांखे इम्तियाज़, ईअं
लॻो पए असांखे इम्तियाज़ हिते थियासूं नंढा वॾा चङो वरस्ती अलविदा हिते थियासूं नंढा वॾा चङो वरस्ती भुल बि न कॾहिं हिकिड़ी अदा भुल बि न कॾहिं हिकिड़ी हाँ भुल बि न कॾहिं हिकिड़ी अदा चङो वरस्ती अलविदा चङो वरस्ती अलविदा चङो वरस्ती अलविदा चङो वरस्ती अलविदा।